वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा व हम्लुहु व फिसालुहु सलासून शहरा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, सोहणे लाल कलंदर जे नगरीअ में रब्बे ज़ुल जलाल जा अणगणिया अणखुट एहसान कंहिं न कंहिं बहाने सां ई सही हाज़िरी अल्लाह नसीब फरमाए। अॼु जी महफ़िल ज़िक्र जी महफ़िल दुरूद जी महफ़िल अल्लाह जे करम अल्लाह जी रज़ा ऐं मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क ऐं मुहब्बत के हासिल करण जी महफिल। ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं। करण वारी हिक ज़ात आ, कायनात जो खालिक हिकड़ो आ, केर अल्लाह। मालिक भी हिकड़ो आ, अल्लाह।
कायनात के हलाइण वारो अल्लाह। लेकिन उन करीम रब जे जरा कुदरत ॾे निहारियो तो मुंहिंजो अल्लाह जंहिंखे चाहींदो आहे, जंहिं लाइ चाहींदो आहे, जीअं चाहींदो आहे ईअं थींदो आहे। अल्लाह खे आ ॻाल्हि वणी, बहानो अमड़ जो ठहियो, वरन किरड़ फ़कीर बलाल, अब्दुल हफ़ीज़ बलाल मियां अल्लाह वसायो ऐं इनायत फ़कीर बलाल। ज़ाहिरी बहानो त ठहियो उन्हनि जे अमड़ जे सालियाने ख़ैर जो, बख़्शिश जे लाइ दुआ जो, लेकिन थोरो गौर कयो त छा अॼु फ़क़ति उन जी बख़्शिश थींदी या ख़ुदा हज़ारनि खे मुआफ़ कंदो? थोरो तवजह कयो त छा अॼु फ़क़ति अब्दुल हफ़ीज़ बलाल, किरड़ बलाल अल्लाह वसायो, फ़कीर इनायत बलाल जे अमड़ जी रुगी बख़्शिश थींदी या जेके आया हूं कोई ख़ाली न वेंदो? हिकिड़े मिंट जे लाइ जॾहिं न इहो तव्हां सां दिलि में ख़्याल कंदासीं त यकीन थी वेंदो त अल्लाह सबबनि जो मुहताज नाहे, ख़ुदा सबब बनाईंदो आहे। तव्हां सां सबब जा मुहताज हो, सबब बनियो त अब्दुल हफ़ीज़ फ़कीर बलाल उन जे भाइरनि अमड़ जे लाइ ईसाले सवाब जे लाइ दुआ कराई, तव्हां सां सबब तलाश कयो। मुंहिंजो अल्लाह इन सबब जो पैदा कंदड़, इन सबब खे बनाईंदड़, उन्हनि जे दिलनि में इहे ॻाल्हियूं विझंदड़। यादि रखी छॾियो दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं न अल्लाह जे कुर्ब जी रहमत वसंदी आहे त उहा फ़क़ति गुलनि ताईं महदूद कान हूंदी आहे, भर में जेकॾहिं कंडा हूंदा आहिनि उन्हनि खे बि रंग लाइ पोइ वेंदी आहे। इहा हक़ीक़त आहे या न? बेशक कोई शक न आहे, इन ॻाल्हि में शक न आहे त सबब बनियो आहे मियां बलाल दोस्तनि जे अमड़ जे ईसाले सवाब जो, लेकिन अॼु महरूम तुंहिंजूं असांजूं अमड़ियूं मुको न थींदियूं इंशा अल्लाह ताला। यादि रखी छॾ, जन जे अबे अम्मा दुनिया छॾे विया आहिनि, अॼु उन्हनि जो बि बेड़ो इंशा अल्लाह ताला पार थी वेंदो। चओ इंशा अल्लाह ताला। जन जा अबो अम्मा ज़िंदा आहिनि, बस रुगी तूं दिलि में ख़्याल मज़बूत करे वेझा, अल्लाह कंदो त उन्हनि जो बेड़ो बि पार थी वेंदो। ऐं जॾहिं न अबे अम्मा जो बेड़ो पार थींदो आहे त ॿुधाए त उनजो औलाद पोइ ते रहंदो? ॻाल्हाए मुस्लमान, बस फ़क़ति एतिरी देरि आहे त तूं थोरो हिन दिलि ऐं दिमाग़ खे दुनिया जे ख़्यालनि खां आज़ादु कर, कुझु घड़ियुनि जे लाइ, पोइ वरी तुंहिंजी मर्ज़ी आहे। छो त वेठा आहियूं सौदो करण जे लाइ। छा जे लाइ वेठा आहियूं? सौदो करण जे लाइ। जे सौदे करण जी नियत अथई, नफ़ो पोइ ॾिसजां, नफ़ो नुक़सान त सौदे खां पोइ ख़बर पवंदी आहे न। सौदे करण जे लाइ जिन्स जो आणणु ज़रूरी आहे। हाणे हे फ़क़ीर तोखे अर्ज़ु थो करे त उहा जिन्स कहिड़ी आहे? उहा जिन्स आहे तुंहिंजी दिलि। उहा जिन्स आहे तुंहिंजी दिलि, जेका ख़ुदा सभिनी खे ॾिनी आहे। आहे को जेको चवे त मूंखे दिलि कान्हे? को चई सघे थो मूंखे 1000 कोन्हे, को चई सघे थो मूंखे 500 कोन्हनि। दिलि मुंहिंजे अल्लाह सभिनी खे ॾिनी आहे। इन दिलि जे जिन्स जो सौदो करण जे लाइ इन दिलि खे कुझु घड़ियूं आज़ादु कंदे। ॻाल्हाईंदो अचु, जेसिताईं तूं ॻाल्हाईंदे न मां अॻिते न हलंदुमि, तोखे ॻाल्हाईंदुमि। इहा जेका तुंहिंजी दिलि आहे, इनखे कंहिं बनायो आहे? ॻाल्हायो, बनाइण वारो केरु आहे? अल्लाह। तुंहिंजे दिलि खे बनाइण वारो मुंहिंजो अल्लाह। अल्लाह मिलंदो किथे? ॻाल्हाए काथे मिलंदो? जेके चवंदा ख़ुदा मके में मिलंदो, भले सॼी उमिरि मके में वेठा हुजनि।
मदीने जो यार काथे मिलंदो? गाला गाला काथे मिलंदो? खोले चओ। खुदा खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि इते, मदीने जे ताजदार खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि इते, काइनात खे ॻोल्हणो अथई तॾहिं बि इते, दुनिया जे रंगनि खे ॾिसणो अथई तॾहिं बि इते, दुनिया खे ॾिसणो अथई इते, आख़िरत खे ॾिसणो अथई इते, जेको कुझु ॾिसणो अथई। हे जेको न तूं 6 फुटनि जो रब तोखे बनायो आहे, इहो अलाह ईअं कोन बनायो आहे। पूरी काइनात ख़ुदा तुंहिंजे हिन वजूद में समाई आहे, पूरी काइनात। पर ख़ुदा करे तोखे शल सम्झ अचे। मुस्लमान 10-20 साल अॻु में जॾहिं असांजा उलमा अहले सुन्नत इहा ॻाल्हि चवंदा हुया त हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैह हिकिड़ो कौरे में हिंदुनि जो पूरो तला पाणीअ जो बंदि कयो हो, त बाक़ी दोस्त बाक़ी कंपनियुनि वारा अजीब ॻाल्हियूं कंदा त यार ॾिस ॻाल्हियूं कीअं था कनि हे अलाह जे वलियनि जा ग़ुलाम। कौरे में कॾहिं दरिया पाणीअ जो पियो। ओ मुस्लमान यादि रखी छॾ, जीअं वक़्तु गुज़रंदो वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला, अलाह मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान खे बुलंदो बाला कंदो। अॼु तुंहिंजे हथ में हीअ पादर खां बि नंढड़ी मोबाइल आहे। ॿुधा कौरो वॾो आहे या मोबाइल वॾी आहे? ॾिना जवाब ॾियो, कहिड़ी शइ वॾी आहे? कौरो वॾो या मोबाइल वॾी आहे? कौरो वॾो आहे। कौरे में त अल्लाह जे कामिल वली हिकिड़े तलाव खे बंदि कयो। मां तोखां थो पुछां, हिन हथ जेतिरे टुकड़े में सॼी दुनिया बंदि आहे या नाहे? जवाब ॾे। जेको चवे नाहे उथी बीहे त मां ॾसियांसि त कीअं बंदि आहे। हिन पादर जेतिरे टुकड़े में रुगी सिम जो ज़रड़ो विझ, उन सिम में रुगी पेक शर्त आहे त सिम विझ ऐं इंटरनेट जो पैकेज कर। वॉइस हलाइण नथी अचे तॾहिं बि परवाह नाहे। हिन निभागीअ में वॾो राज़ रखियल आहे। हथ नथो हले परवाह नाहे, पढ़ियल नाही तॾहिं बि परवाह नाहे, लिखण नथो अचे तॾहिं बि परवाह नाहे। रुगी वॉइस मैसेज चओ मां अमेरिका जो न्यूयॉर्क ॾिसण थो चाहियां, चई हिकिड़ो सेकंड अञा ज़ुबान पोइते कंदे कंदी टिड़िक चवंदे अचे ॾिस, चवंदई अचे ॾिस, काथे तूं सेवण में, काथे न्यूयॉर्क। हाणे मूंखे जवाब ॾे त हिन हिकिड़े पादर खां बि नंढड़े लोह जे टुकड़े में दुनिया जे इल्म वारे सॼी दुनिया खे बंदि करे छॾियो आहे। रुगी तुंहिंजे वात खोलण जी देर आहे। जेकॾहिं दुनिया जे इल्म वारो सॼी दुनिया खे हिन पादर जे टुकड़े में बंदि करे सघे थो, छा मुंहिंजो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा हिन सीने में काइनात खे बंदि नथो करे सघे? जवाब ॾियो, जवाब ॾे। नथो करे सघे छा? करे सघे थो, पर शर्त आहे। हिन में त अंग्रेज कंहिं साइंसदान बंदि कई आहे न, पर जे तोखे हलाइण ई न ईंदी त पोइ तुंहिंजे लाइ उहो ई लोह जो टुकड़ो आहे, तुंहिंजे लाइ उहो ई लोह जो टुकड़ो आहे। हीअ दिलि बि जे तोखे संभालण न ईंदी न, पोइ तोला मास जो टुकड़ो आहे। पर ख़ुदा जो कसम, जेकॾहिं हिन दिलि जी न संभाल जी तोखे ख़बर पइजी वञे, हिन दिलि जे न हक़ीक़त जे राज़ जी तोखे ख़बर पइजी वञे, त तूं काथे बि हुजी, तूं काथे बि हुजी, महबूब तोसां गॾु आहे। तूं काथे बि हुजी, मञा थो त तुंहिंजे लाइ हितां खां उॾामण मदीने ॾाढो मुश्किल आहे, पर मदीने जे ताजदार खे तो वटि पहुचणु मुश्किल न आहे। मञा थो हितां वञी करे तोखे काबतुल्लाह जो दीदार करणु ॾाढो तोला मुश्किल आहे, तवाफ़े काबा करणु ॾाढो मुश्किल आहे, पर काबे जे मालिक खे तो वटि पहुचणु मुश्किल। ॻाल्हि ॻाल्हि तो वटि पहुचणु मुश्किल नाहे। जे नथो सम्झणु चाहीं, वेठो त सुहिणे सुहिणे कलंदर जे नगरीअ में हई, जेके न दुनिया खां अलाए किथां था रड़ियूं कंदा अचनि, तो हितां वारे खे ख़बर ई कान्हे का थींदो आहे पाणीअ मथे झूपड़ा मूं रख उञ मरण। मां तोखां थो पुछां, हारून रशीद बादशाह जॾहिं हज लाइ पियो वञे ऐं मुराक़बो करे इजाज़त घुरी, आशिक ईअं कंदा आहिनि, वींदा पोइ पहिरीं इजाज़त घुरंदा आहिनि। आशिक ईअं कंदा आहिनि, वींदा पोइ पहिरीं इजाज़त घुरंदा आहिनि। विझी मुंहुं मूननि में, गोॾड़नि में कंधे हेठि करे इजाज़त घुरी त इजाज़त मिले थी। इजाज़त मिली, पर मिली कीअं? अच भली, पर विख विख ते सजदो कंदो अच।
अच भली पर ॻाल्हा अच भली पर कीअं अच, विख विख ते सजदो कंदो अच, विख विख ते सजदा कंदो वञण वारो नेठ वञी पहुतो। जेको विख तवज्जो सां ॿुधिजां, जलसे जो मक़सद छा आहे? जलसे जो मक़सद छा आहे मुंहिंजा दोस्त? गुल होवे त खुशबू करे, न त बिना खुशबू दे गुल केहा। यार होवे त वफादार होवे, बिना वफादे यार केहा। अरे दीन दा जलसा होवे त कलब दी कट लहे, वरना जलसे दा फायदा ही केहा। ही मक़सद था, ही बेमक़सद ना। हेतरी जमायत के गड करण, हेतरो परे खां अचण, लखे रुपया खर्च करण, ही बेमक़सद ना है। अजीजाने मन, जै वक्त में हारून रशीद बादशाह विख विख जा सजदा कंदो 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 काथे पहुतो? चो मक्के। काथे पहुतो? गाला गाला काथे पहुतो? मक्के में पहुंची जॾहिं हर में काबा में पहुतो, ॾिठी दुनिया तवाफ पई करे। दुनिया छा पई करे? ॻाल्हायो छा पई करे? अखियूं खोल, अखियूं खोल, दुनिया तवाफ पई करे। हारून रशीद जे दिल में ख्याल आयो, दुनिया त तवाफ करे पई, पर मां थोड़ो वरी मुंह मूनन में विझी, गोडन में विझी करे वरी ॾिसां त सही त तवाफ दुनिया करे छा जो पई। काबो मौजूद आहे या रुगी दीवारूं मौजूद हन? तवज्जो कर। जेको बादशाही में वेही करे कंध हेठ करे इजाजत वठी सके पियो, त उनखे उते वेहण खां पोइ दीदार भी, गाला गाला दीदार भी, हर ॻाल्हि दलील ला रब जो क़ुरान पढ़ण ला तयार आहे सजण साईं जो फ़कीर। तू रुगी ॿुधण जी पाण में वुसअत पैदा कर। अज़ीज़ दोस्तो, जीअं जो कंधड़ो हेठि करे ऐं अखियूं बंदि करे, जॾहिं कंध बि हेठि कयईं, अखियूं बि बंदि कयईं, ॿुधाए त पोइ दीदार छा सां कई? हे त अखियूं बंदि थी वयूं, हे कंध बि हेठि थी वियो, हाणे दीदार त करे पियो। छा सां पियो दीदार करे? ॻाल्हा ॻाल्हा छा सां पियो दीदार करे? के वेझड़ा बि दूर, के वेझड़ा बि दूर, अल्लाह के दूर भी औदास परी। के चढ़न नचित ते, के विसरन नमूर। जिय में कुंडी पूर, तिय मूं सिबाणा सुपरी। छा बोदले जी हकीकत ॿुधी थई, विसरी वई थई छा ॻाल्हि? जवाब ॾे। छा इहा मज़ाक हुई? छा इहो कूड़ हुयो? या हकीकत हुई? मुंह मूनन में विझी, कंधड़ो हेठि करे, अखियूं बंदि करे, चो त हे अखियूं हलाल भी ॾिसन, हराम भी ॾिसन, कारो भी ॾिसन, गोरो भी ॾिसन, पर जॾहिं ही अखियूं खुलंदियूं हन, रुगी यार जो दीदार कंदियूं हन। ही अखियूं सभु कुझु ॾिसंदियूं हन, ही अखियूं रुगी यार जो दीदार कंदियूं हन। ही तुंहिंजा कन, जनला सोणे लती फरमायो, इहे कन विकिणी के ॿिया कन गिन्हे। इहे कन विकिणी के ॿिया कन गिन्हे, जो तिहां पोसणे जो ॻाल्हियां फिरियां संदे पार जूं। घड़ी खन हिननि कननि खे इजाज़त ॾे, उहे अंदर वारा कन खोल। हिननि अखियुनि खे इजाज़त ॾे, ज़रा दिल वारी अख खोल त ख़बर पवई, वेठो फर्श ते हां दीदार काथों जा था थियनि। कर न सौदो, सौदो करणो पवंदो। कुझु कलाकनि मिंटनि जे लाइ दिल जो सौदो करणो पवंदो। मां दिल जी ॻाल्हि पे कई। हारून रशीद बादशाह विख विख ते सजदा कंदो आयो काथे? चो काबतुल्लाह जे हरम में वेठो। काबे जे हरम में आ, मुंह मूनन में विझी करे, अखिड़ियूं बंदि करे, हे अखिड़ियूं बंदि करे। जेॾी महिल हिननि अखियुनि सां ॾिठई,
दुनिया तवाफ करे रही आ मगर काबे जो जेको रूह हकीकत ओहा मौजूद नाहे। अर्ज तो करे मुझा साईं यार काॾे वयो आ, गाला गाला यार काॾे वयो आ, काबो काॾे वयो आ। दुनिया त तवाफ पई करे, दुनिया तवाफ करे रही आ मगर अखियुनि वारो ॾिसी रहियो आ काबे जूं दीवारूं मौजूद, काबे जी हकीकत मौजूद नाहे, काबे जी उहा रूहानियत मौजूद नाहे। उनखे ॾेखारण वारो ॾेखारे रहियो आ। राज़ कहिड़ो आ हिकिड़ो उहो ॼाणे, ॿियो मालिक ॼाणे, ॾिसण वारो ॼाणे, ॾेखारण वारो ॼाणे। असां तो ॿुधी ॾिसी ॻाल्हि पिया कयूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ थो करे मुझा साईं, ओ मुझा साईं विख विख ते सजदा करायई, हाणे इहो दीदार बि करा। उहो उते ई वेठो आ, ॾिसे थो त काबो मके खां ॿाहिरि वञी रहियो आ। काॾे वञी रहियो आ? मके खां ॿाहिरि वञी रहियो आ। दुनिया त ॾिसे थी त हर में काबा बि वेठो आ, लेकिन हारून रशीद भी ॻाल्हा ॿाहिरि थो पियो वञे, वजूद उते आ। हाणे मां तोखां थो पुछां त पावर वारो ही जिस्म आ या पावर वारी हीअ दिल आ? जवाब ॾे। छा थियो अथई मुसलमान? हिन तुंहिंजे वजूद में काई ताक़त नाहे। हे त फानिया फना थियणो आ, मिट्टिया मिट्टीअ सां मिलणो आ। पर ओ जंहिं दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जंहिं दिल पीता। इन सिकायल खे कॾहिं को ज़रो प्यार त सही, ख़ुदा जे वास्ते ॾाढी सिकायल अथई। ख़ुदा जो कसम हीअ जेका तुंहिंजी दिल आहे न, अमीर जी हुजे, ग़रीब जी हुजे, पीर जी हुजे, अमीर जी हुजे, मज़दूर जी हुजे, अमीर जी हुजे, दौलतमंद जी हुजे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तोखां थो पुछां, ॿनीअ में फ़सुलु थींदो आहे, रईस जो फ़सुलु हुजे या ग़रीब जो हुजे, वज़ीर आला जो हुजे या मुंहिंजा दोस्त हर हारीअ जो हुजे, पर फ़सुल जी ग़िज़ा कहिड़ी आहे? चओ पाणी। जवाब ॾे। फसुल जी ग़िज़ा कहिड़ी? फसुल खे न की अमीर खपे, न की वॾेरो खपे, न की रईस खपे, कुझु बि न खपे। फसुल खे खपे त पाणी खपे, छो त उन जो जियापो पाणीअ में आ। ओ मुस्लमान, जीअं फसुल खे अमीर अमीर पीर सां वास्तो नाहे, उन जो जियापो पाणीअ सां आहे। हिन तुंहिंजे दिल जो बि न तुंहिंजे दौलत सां, न बंगलनि सां, कंहिं शइ सां जियापो नाहे। हिन दिल जो बि जियापो आ त यार जे हिकु दीदार सां जियापो आ। तुझे दिल जी तड़प इहा है, तुझे दिल जी तमन्ना इहा है। जेकॾहिं महबूब जो दीदार थी वञे त आशिक जो बेड़ो पार थी वञे। हिकु झलक, हिकिड़ी झलक जेकॾहिं ख़ुदा तोखे नसीब करे, सॼी ज़िंदगी चरियनि वांगुरु, दीवाननि वांगुरु, मस्ताननि वांगुरु झंग झर में घुमंदो वती। दुनिया चवे चरियो आहे, दीवानो आहे, तोते खिले तूं निहारे ऐं चवंदे हल भेणा केॾा न बेवकूफ़ आहिनि, ढूंढ जे मथां चरिया लॻा पिया आहिनि, मां त दीदार ई यार जा करे रहियो। अखि जी ज़रूरत आहे, याद रख मुसलमान, अख जी ज़रूरत आ। रत त खोड़ पियो हूंदो आ, ख़बर कान पवंदी आ त रत में छा आहे। लेबार्ट्रीअ में वेंदो आ, केमिकल मिलंदो आ, खुर्दबीनीअ जे हेठों ईंदो आ, ख़बर पवंदी आ त जरासीम साईअ जो आ या बुखार जो आ। मां तफ़सील में नथो वञा, मां पंहिंजे मौज़ूअ ते अचण खां पहिरीं अर्ज़ पे कयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हारून रशीद बादशाह छा थो ॾिसे? ॾिसे थो त काबो काॾे ॿाहिरि वञी रहियो आहे। हे बि पुठियां लॻो, वजूद पियो आहे उते काबे जे हरम में, जिस्म काबे जे हरम में रूहानी तौर ते वञी रहियो आहे, छो त काबो बि मके में मौजूद आहे। हरम काबा में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मताफ़ में तवाफ़ हली रहियो आहे, दीवारूं काबे जूं मौजूद, मगर काबतुल्लाह जो जेको रूह आहे काॾे वञी रहियो आहे। मां रूह वरी पे थो चवां, न करे जो हक़ीक़त खे तेसां रूह जो नालो था ॾियूं। हक़ीक़त काबा काॾे वञी रही आहे। हारून रशीद ॾिठो त बहराड़ीअ में झंग में हली रहियो आहे, हे पोयां वञी रहियो आहे। वञी जो ॾिसे त हिकिड़ी कुराड़ी पंहिंजे यार जे प्यार जे मौज में मस्त लॻी पई आहे। काबो उन जे ॿाहिरां फिरी रहियो आहे। छा तोखे तो समझो जाए? तो इश्क खे बस इहो ईअं समझी छॾियो
जेको कासाई कुहन वरी निकिरी अचे इहे पे निकिता छा, ये कहाणियूं हन छा, हक़ीक़तूं हन हक़ीक़तूं। पर न हक़ीक़त में पहुचण जे लाइ ख़ुदा हिन अखियुनि खे बंदि करे हे अखियूं ख़ुदा नसीब करे। जेॾी महिल शाहरुन रशीद ॾिठो केर राबिया, केर चे राबिया नाटक शुरू खणी कयो अथई। राबिया ही कहिड़ो नाटक मचायो अथई, दुनिया तवाफ़ पे थी करे तो काबे खे खणी हेॾे घुरायो आहे। राबिया जो जवाब ॿुधो, ओ हारून रशीद, ओ हारून रशीद, मां त कमज़ोर हां, मां त लाचार हां, मां त बेवस हां, मूं में त चुरण जी ताक़त नाहे, हलण जी ताक़त नाहे। मूं त बस दरबार में सुवाल कयो, मुंहिंजा साईं सिक ॾाढी आहे, सिक ॾाढी आहे तुझे काबे जे दीदार जी, पर जिस्म में ताक़त नाहे। मूं त सवाल कयो आहे, मुंहिंजे मालिक कुर्ब पाण ई कयो आहे। पर ओ हारून रशीद मूंखे तो चवी त हे छाजो नाटक कयो थे, नाटक त तो कयो आहे। घर खां निकितो वई सजदा 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 कंदो, दुनिया खे ॾेखारींदो पियो जी त मां हेॾा सजदा पियो कयां। मां त वेही रुगी यार खे सवाल कयो आहे, दिल भर मूंखे घर वेठे दीदार करायो आहे। परे कोन्हे ॻाल्हि ॻाल्हि परे जवाब ॾे, परे कोन्हे पर वेझो बि कोन्हे, परे कोन्हे पर जवाब ॾे वेझो बि कोन्हे। हा केतिरा अहिड़ा आहिनि जेके वेठा त सुहिणे लाल जे नगरीअ में आहिनि, गोॾो गोॾे में ॾेयो वेठा आहिनि, पर उन्हनि खां परे आहे। के उहे आहिनि जेके अलाए किथे वेठा आहिनि पर उन्हनि सां गॾु आहे। राज़ कहिड़ो आहे, न कहीं से दूर है मंज़िलें, ना कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। मैं बुरों से लाख बुरा सही, मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रखे लो मेरे खुदा, मेरी लाज रखे लो मेरे खुदा, ये तेरे हबीब की बात है। गाल समझ में आई या न, जवाब दे, जवाब दे। मौक़ो रब ॾिनो अथई सौदे करण जो, मर्ज़ी तुंहिंजी आहे, सौदो दिल जो थींदो, ख़ुदा ऐं बाने जे दरमियान में थींदो। मर्ज़ी तुंहिंजी आहे, हे चंद लम्हात पंहिंजे दिल खे हिते वेही करे ॿाहिरि मोकिली, तुंहिंजी मर्ज़ी हिते वेही करे यार जे अंगण ते मोकिली, तुंहिंजी मर्ज़ी। बस हाणे मां पंहिंजी ॻाल्हि शुरू थो कयां त थोरो हिन दिल ऐं दिमाग़ खे दुनिया जे मामलात खां रुॻी न आज़ादु कंदे घड़ी खन जे लाइ ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे ॾाढो सवलो नुस्ख़ो ऐं सचो नुस्ख़ो थो ॾिए, जंहिंमें शक जी काई गुंजाइश कोन्हे का। अमड़ जे पेटां नाबीन खे जेकॾहिं को सुरमो मिले ऐं हुनखे नूर मिली वञे, सॼी ज़िंदगी उन सुरमे जी पचर छॾींदो। जवाब ॾे, जवाब ॾे, पचर छॾींदो। पर नूर मिलंदो तॾहिं जॾहिं सुरमो, ॻाल्हाए त सही, जॾहिं सुरमो इस्तेमालु कंदो न, ऐं चई छॾे अदा मां अम्मा जे पेटो नाबीन हा, मूंखे वरी सुरमो छा कंदो, मां को पोइ अंधो थोरो ई थियो आहियां, मां त अम्मा जे पेटा ई नाबीन हा।
आए खुदा जा बाना अम्मा जे पेटा नाबीने सही पर कॾहिं कॾहिं को सुरमो अहिड़ो बि लॻी वेंदो आहे जेको अमड़ जे पेटा नाबीन खे बि नूर सां नवाज़े छॾींदो आहे। ॻाल्हि सम्झ में आई? जे सम्झ में आई थई त पोइ थोरो दिलि जो ख़्याल दुनिया खां आज़ाद करे तसव्वुर कर वेठो सुहिणे लाल कलंदर जे नगरी में हाँ, जिस्म मुंहिंजो सुहिणे लाल जे दरबार में आ, पर दिल मुंहिंजी मदीने वारे जे दरबार में आ। तसव्वुर कर, ख़याल कर, ज़हन के हिकड़े मिंट जे लाइ उन पासे पाबंद कर। कुछ लम्हनि जे अंदर इंशाअल्लाह ताला जेॾी महिल कुंडड़ी लगाईंदो हुई तॾहिं बि 2-3 दफ़ा कोशिश कंदो हुई। हिकिड़ो दफ़ो न लगी, ॿियो दफ़ो न लगी, पर मुड़ंदे कोन, छो त बल्ब ॿारणो आहे न। जॾहिं बल्ब ॿारण लाइ तूं 10 दफ़ा कुंडीअ ते ज़ोर आज़माई करे सघीं थो त कॾहिं हिन बल्ब खे ॿारण लाइ बि थोरो कनेक्शन खे मिलाइण लाइ थोरी कोशिश त करे ॾिस न, थोरी महिनत त कर न। महिनत न कंदे त वात में मानी पई हूंदी, पाण ई पेट में थोरई वेंदी। वात ताईं त आई पर वात हलाइणो तोखे पवंदो। बसि हिन शहर सां गॾु मां आगाज़ कयां हिन महफ़िल जो। मौज़ू आहे अज़मत वालिदैन, पर इंशा अल्लाह ताला अॼु तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त हिन बलारनि जे महफ़िल में तोखे कहिड़ी वाल दह ॾे वठी हलणो आहे। तोखे अंदाज़ो ई कोन्हे को। चंद लम्हनि में तोखे ख़बर पइजी वेंदी त वेठो त लाल जे नगरीअ में ही, मगर अॼु कहिड़ी अमड़ जो तोखे दीदार, कहिड़ी अमड़ जो तोखे किस्सो, कहिड़ी अमड़ जी हक़ीक़त थी तोखे ॿुधाइणी पवे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे शेर ॿुधी रुगी तसव्वुर कर। कहिड़ी? छोड़ फिक्र दुनिया की। छा चयुमि? ॻाल्हायो त ख़बर पए न। चुप न कर, जाग त लॻई भाग। छोड़ फिक्र दुनिया की, अरे चल मदीने चलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की, चल मदीने चलते हैं। मुस्तफा गुलामों, अल्लाह मुस्तफा गुलामों की चौ, मेरे आका गुलामों की। अरे किस्मत बदलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की, बस सारी दुनिया में तैयबा की वो गलियां हैं। सॼी दुनिया घुमी आ, मदीने जहिड़ी गली काथे न मिलंदई। बस सारी दुनिया में तैयबा की वो गलियां हैं। जिस जगह पे मुझ जैसे अरे खोटे सिक्के चलते हैं। जिस जगह पे मुझ जैसे खोटे सिक्के भी चलते हैं। छोड़ फिक्र दुनिया की। अब्दुल हफीज बल्लाल जे अमण जे याद जी महफिला। मुंहिंजा दोस्त अजीज इनायत फ़कीर जे अमण जे याद जी महफिला। अला वसाए फ़कीर जे किरड़ फ़कीर बल्लाल जे अमण जी याद जी महफिला। लेकिन मां तोखे सिधो मदीने वठी हलियुसि। छाजे करे मदीने वठी हलियुसि? जो मुंहिंजे मदीने वारे जो नानग मदीने जो। छा चयमि? जवाब दे मुझे मदीने वारे मीर जो। नानक गाला काथों जो आ, गाला गाला काथों जो आ? मदीने जो आ। अज मुझी दिल थी चवे, अज मुझी दिल थी चवे कुरान जे आयत जो तर्जुमो बाद में कंदुस, कुछ वाक़ियात बाद में बयान कंदुस। अज सिधो तोखे मुझे आका जे अमड़ जे दरबार में वठी हला। ख़बर पवई त मां हूंदी आ।
अच्छा किरड़ फ़कीर जी घर बाणे ॾिस न लिखियो आहे न हिन सभ अमड़ जे लाइ लिखियो मुंहिंजो ॾोह रही आहे अदा किरड़ फ़कीर जी घर वारी आहे लिखण वारनि जी ग़लती आहे अदा अज़ीज़ा ने मन फ़कीर किरड़ बलाल जी घर वारे अब्दुल हफीज़ जी अमड़ अल्लाह वसाए जी अमड़ इनायत फ़कीर जी अमड़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जी उन जे अॼु दुआए मग़फ़िरत जे मौक़े ते अॼु हे फ़कीर सजण साईं जो ग़ुलाम तोखे काॾे वठी थो हले चओ मदीने वठी थो हले तो वटि हिते रुगी सेवण जा माण्हू न आहिनि नौशारे जा माण्हू हिते वेठा थिए प्यारे जा माण्हू हिते वेठा थिए करमपुर जा माण्हू हिते वेठा थिए लकी शाह सदर जा माण्हू हिते वेठा थिए बूबकन जा माण्हू हिते वेठा थिए छाजे लाइ हिन किने जे लाइ हर किस न छाजे लाइ हिन बेवकूफ़ लाइ हर किस न छाजे लाइ आया आहिनि जो सभई मुंहिंजे महबूब जे इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधण आया आहिनि कच्चे मां बेड़न ते चढ़ी पहुंचण वारो परे परे खां अचण वारो जरा गौर कयो मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जी जल अमड़ जे दरड़े ते तोखे वठी हला ख़बर नाहे कि तोखे अॻ में ॿुधल या न ॿुधल मुझे अम्मा जी शादी कंहिंसां थी आहे जो मुझे सुहिणे महबूब जे बाबा हज़रत अब्दुल्लाह सां ॻाल्हाईंदो हले कंहिंसां शादी थी आहे थोरो तारीख़ बि तुंहिंजे आॾो रखंदो हला हज़रत अब्दुल्लाह सां थी आहे सुहिणो अब्दुल्लाह कीअं चओ जंहिंखे रब महबूब जो बाबो बनायो उहो कीअं हूंदो अंदाज़ो नथो लगाए सघी मुसलमान त जंहिंखे मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा जो बाबो बनायो आहे उन जो मक़ाम छा हूंदो उन जो हुस्न छा हूंदो उन जो जलवो छा हूंदो शार्ट में हिकिड़ी ॻाल्हि करे बस थो कयां छो त इन इश्तिहार में मीलाद मुस्तफ़ा बि लिखियल आहे इन करे यार जे ज़िक्र खां सवा सॼी महफ़िल अधूरी आहे जेॾी महिल हज़रत अब्दुल मुतलिब पंहिंजे प्यारे बचिड़े तफ़सील में नथो वञा पंहिंजे प्यारे बचिड़े सुहिणे हज़रत अब्दुल्लाह खे शादीअ जे लाइ वठी वञी रहियो आहे रिश्ते जे लाइ वठी वञी रहियो आहे जेॾी महिल रस्ते में सवे हसीन ॾिसनि थियूं सभु कंहिंजी तमन्ना हिकु अमीर औरत आहे दौलतमंद औरत आहे हज़रत अब्दुल मुतलिब ॾे निहारे चवे थी अॼु जे हिन घोट सां मुंहिंजी शादी कराई त जेकी घुरी सो ॼाए उठन जी आफर कई हिक जी न ॿिन जी न ॾहनि जी न वीहनि जी न सवनि जी मां ॻाल्हि खे मुकायां पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न हज़रत अब्दुल्लाह जे लाइ आफर न हुई उन जे चेहरे में जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जो नूर चमकी रहियो हो उन नूर खे आफर थी रही आहे हज़रत अब्दुल्लाह जो उहो नूर जंहिं वजूद में अल्लाह जे ज़ात खे मुंतक़िल करणो हो उहा का बि ज़ात कान हुई उहा मुझे महबूब मुस्तफ़ा जी जल अमड़ बणजण वारी कायनात में अम्मा आमिना सुहिणी अम्मा आमिना सुहिणी जे मुक़द्दर में अल्लाह जे ज़ात मुझे मुस्तफ़ा करीम जे नूर खे रखियो हज़रत अब्दुल्लाह जी शादी थी कुझु टाइम खां बाद में महीना भी कोन गुज़रिया थोड़ो टाइम गुज़रियो आहे छो त टोटल ग़ालिबन तारीख़ जे हवाले सां कमो बेश थी सघे थो फ़क़ति 3 महीना हज़रत अब्दुल्लाह जे शादीअ खे गुज़रिया जो पाण मदीने पाक रवाना थी विया उन 3 महीननि खां बि पहिरीं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन औरत ॾे पैगाम मोकिलियो जंहिं समय उठ पे ॾिना त भला जे निकाह जो शौक़ड़ो अथई त हली आ निकाह जो शौक़ड़ो अथई त हली आ अॻ में उठ पई ॾी हाणे उठनि जी ज़रूरत नाहे बसि दिलड़ी ॾे तोसां निकाह कयां निहारे चवे थी अब्दुल मुतलिब जो बचिड़ो त साॻियो आहे पर उन ॾींहुं जेका आसमान मां नूर जी चमक हुई अॼु उहा मौजूद नाहे छा जवाब ॾिनई जवाब ॾे चई अब्दुल्लाह सुहिणा अब्दुल मुतलिब जो पुटु त साॻियो आहे मगर तुझे चेहरे में उन ॾींहुं जंहिं नूर जे लाटुन मूंखे मजबूर कयो
ऐं तोखे मग़रूर कयो अॼु उहा शइ नाहे हींअर मां मग़रूर हां हींअर मां मग़रूर हां। अज़ीज़ाने मन ग़ालिबन 3 महीननि जो वक़फ़ो आयो आहे। शादी हज़रत अब्दुल्लाह जी मुझे करीम आका जे अमड़ सां थी आहे। काफ़िलो आयो आहे। काॾे हज़रत अब्दुल्लाह वञे थो चओ मदीने थो वञे। काॾे थो वञे ॻाल्हाई कोन। ॻाल्हाए मुस्लमान मदीने तय्यब वेंदो आहे। केरु वेंदो आहे? हज़रत अब्दुल्लाह वेंदो आहे। अल्लाह जे कुदरत जो निज़ाम पंहिंजो आहे। अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो पंहिंजो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿुधो अथई न त दोस्त कोहाए दादुला थो मुहब मारा ख़ासन खलीलन खे थो सख़्तियूं सहाए। अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे पर उन्हीं मंझ बि आहे का उन्हीं ॻाल्हि असरार जी। ज़ाहिरी अखियूं कुझु ॾिसंदियूं आहिनि, राज़ मालिकनि जो कुझु हूंदो आहे। हज़रत अब्दुल्लाह सुहिणो मके मां मदीने रवानो थींदो आहे। अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो आहे। सुहिणो अब्दुल्लाह ॾाढो बुखार ईंदो आहे, बीमार थींदो आहे। कहिड़े इलाइक़े में चो उन वक़्तु पंहिंजे साहुरनि जे इलाइक़े में जवाब ॾे। कहिड़े इलाइक़े में ॻाल्हा ॻाल्हा कहिड़े इलाइक़े में चो पंहिंजे साहुरनि जे इलाइक़े में। अज़ीज़ाने मल उन वक़्तु त कंहिंखे ख़बर कान हुई त ही इलाइक़ो कहिड़ो आहे, पर चो काइनात जे ख़ालिक़ ऐं मालिक खे ख़बर हुई त हिन इलाइक़े खे मां पंहिंजे महबूब जो मस्कन बनाईंदुसि, दुनिया जो मरकज बनाईंदुसि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हज़रत अब्दुल्लाह खे अल्लाह जे ज़ात घुराए वरितो। दुनिया खे रुख़सत चई करे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलिया। जॾहिं इहो नियापो कासिद खणी आयो, जॾहिं इहा ॻाल्हि मके जे सरज़मीन ते वापसि पहुती, टेलीफोनियूं कोन हुयूं, मोबाइल कान हुई जो उन महिल राबितो थी वञे। टाइम गुज़री वियो, ॾींहं लॻी विया। जॾहिं कासिद न्यापो आंदो, न्यापो कंहिंखे मिलियो जो हज़रत अब्दुल मुतल्लिब खे मिलियो, जेको सुहिणे हज़रत अब्दुल्लाह जो बाबो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं घर में ईंदो आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे अमड़ खे वेठो ॾिसी मथड़े ते हथ रखंदो आहे। ज़रा तवजह कजा मुसलमान, जॾहिं मथड़े ते हथ रखंदो आहे त अखिड़ियुनि मां ईअं मींहुं वसंदो आहे जीअं सावण वॾो फुड़ो थी वसंदो आहे। मुंहिंजे करीम आका जी अम्मा, मुझे महबूब मुस्तफ़ा जी जीजल अम्मा आमिना कंधड़ो मथे करे निहारे चवंदी आहे, बाबा प्यार त सदाई मिलंदो आहे, मगर अॼु हिन प्यार जो अंदाज़ कुझु निरालो आहे। ओ मुंहिंजा दिलबर बाबा सुहिणा, अॼु हिन प्यार जो अंदाज़ निरालो आहे। सुहिणे अब्दुल मुतल्लिब जे ज़ुबान मां अल्फाज़ निकिरंदा आहिनि, ओ बचिड़ी सब्र अख्तियार कर। जॾहिं सब्र अख्तियार कर जो लफ़्ज़ अची वियो, समझी वही मुझे आका जी अम्मा त मुझे रब मुझे मथा छांव लाहे छॾिया। ओ मुसलमान गौर कर, ओ मुसलमान गौर कर। जेॾी महिल अम्मा खे इहा ख़बर पई, उन महिल अम्मा जे मथां छा गुज़रियो हूंदो, उहा महल केॾी अजीब हूंदी। सुहिणो अब्दुल मुतल्लिब उन वक़्त बि जीअं अॼु सेवण जो को चाबीदार आहे, सुहिणे लाल कलंदर जे दरबार जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं को सज्जाद या चाबीदार आहे, उन वक़्त हज़रत अब्दुल मुतल्लिब काबतुल्लाह जो चाबीदार पंहिंजे सुहिणी प्यारी लाडली नुंहुं खे रोंदो ॾिसी करे सिधो काबे में अचे हेठि कंध करे वेहंदो आहे। ओ मुंहिंजा मौला,
ओ मुझा मौला इन दुखो यल जा दुख मां कीअं लाहिया कीअं संभालिया। आवाज़ ईंदो आ फिक्र न कर, फिक्र न कर, तुझे बच तुझे नूह आमिना जे वजूद में अल्लाह जे ज़ात उहो जवान ॾिनो आ जेको काइनात जे यतीमन जो लजपाल हूंदो। काइनात जे गौर कर छाजो काइनात जे यतीमन जो लजपाल हूंदो। फिक्र न कर अजीज़ा ने मल इए चई जॾहिं आवाज़ हज़रत अब्दुल मुतलिब जे निंड में पहुतो या कननि ते पहुतो लुड़कड़ा उघंदो आ खुशीअ में ईंदो आ अचे पंहिंजे नुंहुं खे चवंदो आ ओ मुंहिंजी बचिड़ी ॾे त ख़बर छा थी महसूस करी। जवाब ॾे थी बाबा अॼु अजीब कैफ़ियत काफ़ी ॾींहंनि खां पर अॼु अजीब कैफ़ियत ज़मीन ते कदम थी रखां त नंढड़ियूं नंढड़ियूं पथरियूं बि चवनि थियूं त अस्सलामु अलैक उम्म या रसूल अल्लाह। ऐ अल्लाह जे रसूल जी जल अम्मा तो ते सलाम। पत्थरनि खे निहारे चवां थी तहां खे छा थी वियो आ, तहांजी ताक़त काॾे वई, अॼु मेण थी वयूं हो। पत्थरियूं चवनि थियूं असां छा मेण थियूं हूं जॾहिं लजपाल ईंदो वॾा वॾा जबल मेण थी किरी भुरी पवंदा। वॾा वॾा जबल मौज़ू ते मोटा ॻाल्हि घणी तवील थी वेंदी। अज़ीज़ा ने मन हिकिड़ो ॾींहुं आयो जो मुंहिंजो लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ज़मीन ते जलवे अफ़रोज़ थिया। अम्मा जीजा जे दिल में इश्तियाक आ त मां पंहिंजे घोट सुहिणे अब्दुल्लाह जे वञी मज़ार ते थी अचां, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचड़ो नंढड़ो आ। मुंहिंजो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी तौर ते उम्र मुझे करीम आका जी नंढड़ी आ। 6 सालन जे उम्र खे मुझो करीम आका पुजंदो वा। अम्मा आमिना उम्मे ऐमन सुणी खे गॾु करे काॾे वेंदी आ चओ मदीने वेंदी आ। काॾे वेंदी आ जवाब ॾे। ॻाल्हा ॻाल्हा मदीने ला मुझे मुस्तफ़ा जी अम्मा सिके पई आ न जवाब ॾे। सबब कहिड़ो बि हुयो पंहिंजे मुड़स सुणे अब्दुल्लाह जी सिक में सिकी रही आ, लेकिन सिकी मदीने जे गलन जे ला रही आ। अॼु तूं असां बि सिकी रहिया आहियूं कंहिंजे करे चओ महबूब मदीने वारे मीर जे करे। रातिन जूं रातियूं जागी दुआ था घुरो मौला मदीनो ॾेखार पोए भली मार लहने ओ जागा अखने जा लहने ओ जागा अखने जा। इहा दुआ घुरंदा हो या न जवाब ॾियो। हथ मथे खणी चओ त ॾिसां। सभिनी कोन खयो मना घणनि खे नाहे वञणो। अल्लाह जो क़ुरान ॿुध हथ मथे खणण में ऐब न समझ। पुट जे तोहर ते बि हीअं ढिबी ढिबीअ ते कंदो हई, कंहिं रईस जे अचण ते राज़ी करण लाइ हीअं कंदो हई महरीअ उठ वांगुरु। यादि रखी छॾजां मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क में, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जे मोहब्बत में, आले रसूल जे इश्क में, औलिया अल्लाह जे मोहब्बत में जेकॾहिं हथड़ो मथे खण दे रब जो क़ुरान थो चवे अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कहिड़ो। ॻाल्हायो मुस्लमानो, भले न ॻाल्हायो परवाह नाहे, तव्हांखे समझी वियो हां। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। अल्लाह ताला फरमाए थो ज़बानुनि जे मथां तालो लॻायो वेंदो, ज़बानुनि खे बंदि कयो वेंदो। बेनियाज़
रब फरमायो ज़बान तव्हांजी बंद हुंदी, हथन के इजाजत हुंदी, पेरन के इजाजत हुंदी, अखिन के इजाजत हुंदी, जिस्म के इजाजत हुंदी, ज़ुबान बंद हुंदी। तव्हांजो जिस्म गवाही ॾींदो। अॼु जे हथ मथे खणी चवी थो त मां मदीने वञण लाइ दुआऊं घुरंदो हां, क़यामत में तुंहिंजी ज़ुबान बंद हूंदी, मगर हथड़ो गवाही ॾींदो मौला शाहिदी थो ॾियां हिन मदीने वञण लाइ हथड़ो खयो। खणी न खणी तुंहिंजी मर्ज़ी। अज़ीज़ाने मन अम्मा सुणी मदीने तैयब पहुंचंदी आ। मुझे मुस्तफ़ा करीम जी उम्र केतरी जवाब दे, जवाब दियो ओ सेवण जे दरबार में रहण वारो। 6 साल मुझे करीम मुस्तफ़ा जी उम्र ज़ाहिरी तौर ते, हकीकत में तो मुझे मुस्तफ़ा जी उम्र केतरी आ। चो जिब्राइल खे भी खबर, चो जिब्राइल खे भी खबर। कोन तो वञा तफ़सील में त जिब्राइल खां जॾहिं मुझे महबूब पुछो छा ॾिठो ते जे हिकिड़ो तारो एतिरा 1000 साल गुम थींदे, एतिरा 1000 साल उभरदे, मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो अना ज़ालिकल कौकब ओ जिब्राइल, ओ तारो त मां मुस्तफ़ा जे नूर आ। अज़ीज़ाने मन मां बोइते मोटा पंहिंजे मौज़ूअ ते। अज़ीज़ाने मन टाइम थोरो हूंदो आहे, दोस्तन के शिकायत रहिजी वेंदी आहे त मौज़ू अध में रहिजी वियो, अध में रहण नथो ॾियां, मौज़ूअ सां अॻिते हलां। मुंहिंजे हबीब जी उमिरि 6 साल घणा साल। अम्मा आमिना आई आहे, यसरब आई आहे, छाजे लाइ आई आहे? बचड़े खे वठी आई आहे, पंहिंजे सोणे घोट जे मज़ार ते। ॻाल्हाए छा लाइ आई आहे? जवाब ॾे। पंहिंजे सुणे घोट जे मज़ार ते आई आहे, हज़रत अब्दुल्लाह सुणे जे मज़ार ते आई आहे। कुझु ॾींहं उते टिकी आहे, अञा टिकण जो इरादो आहे, अञा टिकण जो इरादो आहे। छो त अबाणो वतन आहे, अबाणो वतन कंहिंखां बि कोन विसरंदो आहे। अबाणे वतन सां सभु कंहिंखे प्यार हूंदो आहे। अज़ीज़ाने मन इन बि तफ़सील में नथो वञा, हज़फ करे थो वञा। अबाणो वतन रहण थी चाहे, मगर जल्द में छो थी निकिरे? मुंहिंजो करीम आका इन करे थोड़ी थोड़ी ॻाल्हि लाहींदो तोखे वाट सां वठी हलां, तात अध में बि न रहिजे, तवील बि न थी वञे। मुंहिंजो करीम आका कंहिं सुहिणे साफ़ पाणीअ में अमड़ जे इजाज़त सां मुंहिंजो आका विहिजी रहियो आहे। दुनिया त अचे वञे पई, पर हिकिड़ो यहूदी वॾो राहिब जीअं जो गुज़रियो, मुंहिंजे करीम मुस्तफ़ा चओ सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे विझंदो ॾिसी करे, छो त मुंहिंजा दोस्त नज़र वारो ॾिसंदो आहे त छा थी रहियो आहे। ईअं आहे या न? चोर भाॻियो न जिथो पेरी लंघंदो त सखणो पेर ॾिसी ओॾो ख़्याल कंदो, माल वारो लंघंदो माल ॾे ख़्याल कंदो, वापारी लॻंदो वापार ॾे ख़्याल कंदो, ट्रांसपोर्टर लॻंदो जेका गाॾी ॾिसंदो उन ॾे ख़्याल कंदो त मॉडल कहिड़ो आहे। पर जेको इल्म वारो हूंदो आहे उहो नज़र सां निहारींदो आहे। यहूदी राहिब हीअं जो निहारियो, चई ही त को लाल ॿियो आहे। मुझो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम साफ़ शफ़ाफ पाणीअ जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पोइ उनखे तला चऊं या कुझु बि चऊं, मुंहिंजो आका पाक अलैहिस्सलातु वस्सलाम विझी रहियो आहे। यहूदी हीअं चकर ॾेई करे मुंहिंजे आका जे मथां अचे बीठो। मथां छो बीठो? छो त उन ॾिठो त विझी त पाणीअ में रहियो आहे, पर अर्श खां नूर जूं लाटूं ॻंढियूं पयूं आहिनि। वेठो त पाणीअ में आ, पर कनेक्शन अर्श सां मिलियो पियो आहे। ज़रूर का ताक़त वारी शइ आहे। हीअं पासो ॾेई चवे थो चहिरो ॾिसां, चहिरो महबूबन जो हेठि मुंहिंजे मुस्तफ़ा जे ॿिन्ही कुलनि जे विच ते नुबूवत वारी मुहर ते नज़र पइजी वई। दाह करे चयईं त आख़िरी नबी अची वियो। दाह करे चई आख़िरी नबी अची वियो आहे। ईअं चई वठी डोड़ण लॻो पंहिंजे यहूदन खे ॿुधाइण लाइ।
गाला गाला मां चो चो मां दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो उहो घर खाली अथई जंहिं में मिठा माऊ न थई ओहो घर खाली अथई जंहिं में मिठा माओ न थई ओहो घर खाली अथई जंहिं में मिठा माओ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सगो भाओ अथई ओहो घर खाली आहे जंहिं में मिठा माओ न थई ईंदो हिन दौर में कम कोन सगो भाओ अथई कंदे जे देर अचण में त पुछा के रुकंदो कंदे जे देर अचण में त पुछा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो हूंदे तकलीफ़ में त तोखे दुआ के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो करी जे देर अचण में त तके राह पई ओ बेकदर नौजवान करी जे देर अचण में त तके राह पई ॾिसी यार तोखे भरे थधड़ा साह पई करी जे देर अचण में त तके राह पई ॾिसी यार तोखे भरे थधड़ा साह पई पंहिंजो सिर साहु तो ता यारक भला के रुकंदो पंहिंजो सिर तो त फिदा यार भला के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो बस हिकिड़ो मिसरो तो चवां खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई जेको बेअदब आहे माओ जो सदमन में अथई खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई चो खुदा जन्नत बि रखी माओ जे कदमन में अथई जेको बेअदब आहे माओ जो सदमन में अथई तुझा बदबू भरियल कपड़ा भला सफा के रुकंदो तुझा बदबू भरियल कपड़ा सफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो दसे को माऊ मिठी जेड़ी वफा के रुकंदो मां हूंदिया चो मां गरीब जी अमीर जी पीर जी फकीर जी अज मुझे मुस्तफा करीम जे अमड़ जो जिक्र पियो हले मुझे हबीब करीम जी अमड़ जो जिक्र पियो हले मुझे अम्मा जे कन्नड़न ते आवाज पियो त यहूदी दाहू कंदो थो वञे त इमामुल अंबिया अची वियो आ मां पंहिंजे अबाणन में आई आ रहण जो इरादो आ मगर पंहिंजे बचड़े जे लाइ दुश्मनन खे सरगर्म ॾिसी करे मुंहिंजी अम्मा आमिना जल्द वापसि मके वञण जो फ़ैसिलो कयो आ अम्मा आमिना मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे
अल्लाह अल्लाह अम्मा अम्मा है ओ जेका कुकड़ आ न कुकड़ ॾिसंदो केॾी महिल बाज़ मथां ईंदो आहे कांव ईंदो आहे त पंहिंजा परड़ा टेड़े पंहिंजे बच्चनि खे लिकाईंदी आहे त मुंहिंजे बच्चे खे मथां को धक हणी विझे। मुसलमान सोच जेकॾहिं हिकिड़ी नंढड़ो पखीअ खे मुंहिंजो अल्लाह औलाद सां एतिरो प्यार थो ॾे, ॿुधाए तूं असां त इंसान जा बचड़ा हो, क़दुरु थींदो तोखे। पर जॾहिं पंहिंजा बच्चा ॼमंदई न पोइ ख़बर पवंदई त माउ चइबो छा खे आहे, माउ शइ कहिड़ी हूंदी आहे। अज़ीज़ा ने मन मुंहिंजी अम्मा आमिना सुहिणी मुंहिंजे करीम आका खे गॾु करे उम्मे ऐमन सुहिणीअ सां गॾु मदीने पाक जे सरज़मीन खे छॾे काॾे रवानी थींदी आहे। चओ मके पाक ॾे, जवाब ॾे काॾे रवानी थी रही आहे, मके पाक ॾे रवानी थी आहे। बेनियाज़ जे कुदरत ॾे निहार, थोड़ी तकलीफ़ ईंदी अथई दाहूं करे छॾींदो है, नंढड़ी मुश्किल ईंदी थे बोकड़ करे ओड़े पाड़े जी निंड हराम कंदो है। बेनियाज़ जे बेनियाज़ी दे निहार निमाज़ूं पढ़ंदो है, तकलीफ़ ईंदी थे चवंदो हो निमाज़ूं भी पढ़ा तो तकलीफ़ भी अचे थई। तोखे ख़बर नाहे जेतिरी आज़माइश वॾी हूंदी आहे दरजात भी एतिरा वॾा हूंदा आहिनि। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात 6 साल उमरा जी जल अमड़ जे हंज में आ, डाचीअ जी सवारी आ, अम्मा पंहिंजे बचड़े खे सीने सां लाए रही आ। बिलख़ुसूस उन टाइम ते जेॾी महिल दुश्मननि जो डपा मतां दुश्मन हमलो करे विझनि, मतां दुश्मन ताक़तवर पहुची वञे, जबलनि जो सफ़र आ, झंगलनि जो सफ़र आ। वाह मुझा बेनियाज़ तुझी बेनियाज़ी ओहा जबलन जी जगह पहुती आ जेका मक्के में भी ना है त मदीने में भी ना है, जबलन जो विचा। जेडी मल जबलन जे विच ते मुझा दोस्त अजीज अम्मा सुहणीअ खे बुखार जी तकलीफ़ थी आ। 6 सालन जो मुझो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जल अमड़ के बुखार ॾिसी चवंदो आहे अम्मा तुंहिंजे गलड़नि खे मां थधड़ो पाणी हणा, छो त मां थींदी आहे, मां थींदी आहे। अॼु बि हलाली बचड़ो जेको भी दुनिया जो केॾो भी गुनहगार जो बचड़ो हूंदो आहे पर जी जल अमड़ सां प्यार करण वारो हूंदो आहे। अमड़ खे मथे में सूर थींदो आहे, अचे मथो वेंदो ओ मुंहिंजी जी जल अम्मा मां तोखे ज़ोरड़ा ॾियां, अम्मा तोखे पाणी ॾियां, अम्मा तोखे गोरी खणी ॾियां। या मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सालिह बचड़े जी निशानी आहे। अॼु मुंहिंजो इमामुल अंबिया नबियन जो सरदार पंहिंजे जी जल अमड़ खे बुखार ॾिसी करे होॾां अम्मा सॼी वाट सीने सां लाई आई आहे। अॼु 6 सालन जो मुंहिंजो करीम आका पंहिंजे जी जल अमड़ खे हंज में सुम्हारे रहियो आहे। ओ पंहिंजे अमड़ सां प्यार करण वारा याद रखी छॾिजां, जेकॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा प्यार न करे हां त तोखे प्यार समझ में ई कोन अचे हां। जी जल अमड़ सां प्यार तुंहिंजो इन करे आ जो अॼु ॿुध त मुंहिंजे करीम आका पंहिंजे अमड़ सां प्यार कीअं कयो आहे। अॼु अम्मा आमिना सुहिणी न मके में न मदीने में जबलनि जे विच में काई बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उते बाहर ज़ाहिरी काने का, ॻोठ कोने को, इलाइक़ो गैराबाद आ, जबलनि जे विच में अम्मा खे तेज़ बुखार आ। हिकिड़ी औरत उम्मे ऐमन गॾा मुझो करीम आका पंहिंजे जी जल अम्मा के हंज में सुम्हारे रहियो आहे। हाणे मां तोखां थो पुछां मुंहिंजे अम्मा आका जी अम्मा मुंहिंजे महबूब जे हंज में मुंहिंजो मुस्तफ़ा केॾी महिल अमड़ जे चेहरे ॾे थो निहारे, केॾी महिल अर्शे मुअल्ला ॾे थो निहारे। ओहो मुझो करीम आका जेडी मल अर्श दे निहारे रुगी इरादो कंदो आ ओ मुझा मौला, ओ मुझा मौला बैतुल मुक़द्दस दे मुहड़ करे नमाज थो पढ़ा। यहूदी ताना मेहना था ॾियनि मूंखे पंहिंजो ॾाॾे वारो खाबो ॾे। रब चवंदो आहे मुंहिंजा मुस्तफ़ा नमाज पूरी करण जी देर नाहे, मुंहिंजा हबीब मुंहिंजा महबूब
रुगी जुल्फ फेराइण तुंहिंजो कमा, किबिलो बदलाइण तुंहिंजे रब जो कमा। ओ मुसलमान गौर कर, ओ मुसलमान गौर कर, जंहिं महबूब जे हिकिड़ो दफ़ो अर्श ॾे निहारण सां अल्लाह काबे खे तब्दील करे रहियो आहे। अॼु उहो मुंहिंजो मुस्तफ़ा रण पट जे मैदान में जबलनि जे विच में जीजल अम्मा झोल में आ, जीजल अमड़ जो चेहरो ॾिसी बि रहियो आहे। अर्श जे बेनियाज़ ॾे निहारे बि रहियो आहे। आलम ख़याल में आशिकनि चई छॾियो, आलम ख़याल में आशिकनि चई छॾियो। उन वक़्तु अर्श जे फ़रिश्तनि केॾियूं न दाहूं कयूं हूंदियूं, ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, जंहिं महबूब जे लाइ काइनात जो ज़रो ज़रो बनायो अथई, अॼु ऋण पट में उन महबूब जी अमड़ छो थो छिनी। अज़ीज़ाने मन जेॾी महिल आलम ख़याल में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्श जे फ़रिश्तनि दाहूं कयूं हूंदियूं त मुंहिंजे रब जवाब ॾिनो हूंदो, ओ फ़रिश्तो, ओ फ़रिश्तो, पंहिंजे महबूब जी हिफ़ाज़त करण लाइ उन जो रब काफ़ी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात, अल्लाह जी ज़ात बाबरकात जे कुदरत जो फ़ैसलो निहार। जेॾी महिल अम्मा सुहिणीअ खे बुखार तेज़ थी वियो ऐं महसूस करे रही आहे, महसूस करे रही आहे त हाणे मां पंहिंजे करीम रब ॾे वञण वारी उम्मे ऐमन खे सॾड़ो कंदी आहे। ओ उम्मे ऐमन जी मुंहिंजी सुहिणी, मुंहिंजे मुहम्मद जी पारत हुजे, मुझे मोहम्मद खे रोअण न ॾिजां। रस्तो दूर आहे, मको दूर आहे, मुझे मोहम्मद खे रोअण न ॾिजां। साॻी ॻाल्हि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तारीख़ पंहिंजा वर्क दोहराईंदी आहे। जॾहिं अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे मुंहिंजे करीमा का फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जी प्यारी कुंवार, अॼु जेकी घुरणो अथई सो घुर, कुझु न घुरियई, ॿियो दफ़ो न घुरियई। जॾहिं आका टियों दफ़ो इसरार फरमायो, हिकिड़ो अर्ज़ु कयईं, ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा आका, सभु कुझु तो महबूब जे सूरत में मूंखे रब ॾेई छॾियो आहे, पर जे ॾियण चाहियो था त मां ख़दीजा जे दिलि जी इहा तमन्ना है त मुंहिंजी फातिमा नंढड़ी आहे, उनखे रोअण न ॾिजां। जेॾी महिल अम्मा ख़दीजतुल कुबरा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे पंहिंजे न्याणीअ जे रोअण न ॾियण जो चयो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे पंहिंजे जीजल अम्मा जो जुमिलो यादि आयो। अज़ीज़ाने मन अञा महरम जो महीनो आहे त हे अब्दुल हफ़ीज़ बलाल अल्लाह वसायो इनायत बलाल खे फ़िक्र आहे, अम्मा जो ॿारहो थियण वारो आहे, अम्मा जी तारीख़ अचण वारी आहे, अम्मा जे तारीख़ ते क़ुरान जी महफ़िल करायूं, उनखे अम्मा यादि अची रही आहे। छा मुंहिंजे मुस्तफ़ा खे अम्मा यादि न आहे? अज़ीज़ाने मन तूं अंदाज़ो बि नथो करे सघीं, अंदाज़ो बि नथो करे सघीं। मस्जिद नबवी जे अंदरि, मस्जिद नबवी जे अंदर मुझो करीम आका नमाज पढ़ी करे जॾहिं सलाम सजे वराए वरी खबे वरायो, अज़ीज़ाने मन निहारे जियम तस्बीह टुटी पवंदी आहे, मणियो मणे खां अलॻि थींदो आहे, ईअं मुंहिंजे आका जे अखिड़ियुनि मां सावण वसण शुरू थी वियो। सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदाक अब्बी व उम्मी, असांजा अबू अम्मा कुर्बान थियनि, ओ मुंहिंजा आका अॼु कंहिं रंजायो आहे, ओ मुंहिंजा महबूब बस रुगी लब कुशाई फरमायो त उन जे जिस्म जो अंग अंग अलॻि करे छॾियो। महबूब खे कंहिं रंजायो आहे जो अञा असांजे महबूब जे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम पंहिंजा पाक लुड़क मुबारक पूछींदे उघंदे फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जा दीवानो, अॼु मां मुस्तफ़ा खे पंहिंजी जी जल अमड़ यादि आई आहे।
याने पांजे जी जल अमड़ के याद करण मुझे करीम आका जी सुन्नता गाल कर चाहे जो मुझे करीम आका जी सुन्नता एतरे तई जो मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मिशकात शरीफ जे अंदर मौजूदा मुझे करीम आका फरमायो मंजार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा मुझे मदीने जे मीर फरमायो जेको शख्स भी रुगी जुमे जुमे जे डी पांजे अबे अम्मा जे कबरन जी वनी रुगी ज़ियारत कंदो या उनन बिन्ही मां कहीं हिक जे कबर जबी ज़ियारत कंदो मां मुस्तफ़ा ऐलान तो कया मुझो रब उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो। ओ मुसलमान कलमे वारा नौजवान खास करे नौजवान पबजी ते वेही करे पांजो टाइम बर्बाद करण वारा मोबाइल ते वेही करे पांजो टाइम जाया करण वारा होटलन ते वेही करे दोस्तन जे कचहरी में परायूं गिलाऊं करण वारा रोड ते वेही करे कन ते मोबाइल रखी कलाकन जा कलाक ॻाल्हाइण वारा तोखे ख़बर ई कान्हे का तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त घर में जन्नत तुंहिंजो इंतज़ार करे रही आ तोखे अंदाज़ो ई नाहे तुझी जी जल अम्मा मानड़ी रखियो वेठी आ उहा अम्मा जेला मुझे करीम आका फरमायो अमड़ जे चेहरे दे निहारण भी इबादता उहो तुझो दिल पर पीर उहो तुझो दिल पर बाबो उहो दरवाजे दे निहारे रहियो आ त केडी मल तू मुझो बचड़ो अचे मां दरवाजो बंद कया अबो तुझो दरड़े दे अखियूं विझो वेठो आ अमड़ तुझी मानड़ी रखियो हंधड़ो विछायो वेठी आ अबो जन्नत जो दरवाजो जन्नत तुझे इंतजार में तू पबजी जे चक्कर में तू मोबाइल जे चक्कर में तू मुझा दोस्त अजीज गैर जरूरी कालन जे चक्कर में जहन्नम खरीद करे रहियो आ होड़ा जी जल अम्मा जन्नत जे सूरत में तुझो दीदार करे इंतजार करे रही आ याद रखी छड़ जा नौजवान जिंदगी जो ॾींहुं मुकम्मिल आ हिकड़े ॾींहुं मौत अचणो आ जेॾी महिल हथन मां अम्मा हली वेंदी अॼु अब्दुल हफीज़ बलाल खां पुछ अॼु फ़कीर इनायत खां पुछ अॼु अल्लाह वसाए फ़कीर खां पुछ घर में अचन था सभई मौजूद हन पर घर जूं चारई कुंडू घुमन था जे नाहे त हिकड़ी जी जल अम्मा नाहे ईद जो दिहाड़ो थींदो आ ईद जो दिहाड़ो थींदो आ अजीज़ान मन हर हिक के पंहिंजा बचड़ा याद मगर मुंहिंजा दोस्त अजीज़ जिन जूं अमड़ियूं न हूंदियूं हन अबो न हूंदो आ उन्हनि खे पंहिंजा बचड़ा याद घटि जीजल अम्मा अबो याद ईंदी आ अचो मां तोखे सुहिणे रब जो क़ुरान ॿुधाए वरी फौरन मदीने वारे मीर जे दरबार में वठी हला त मुंहिंजा दोस्त अजीज़ मुझे करीम आका मुझे करीम आका पांजे उन गुलाम जी कीअं तारीफ़ कया जंहिं अल्लाह तआला पांजे अमड़ जे मथां कुर्बान करे छॾियो आ ॿुधण चाहीं थो या न जवाब ॾे ॿुधण चाहीं थो या न जवाब ॾे अल्लाह अल्लाह मां तोखां तो पुछां रब जो क़ुरान थो चवे मुझो मुस्तफ़ा सॾे निमाज़ खे छॾे हलिया वञो रब जो क़ुरान चवे मुझो मुस्तफ़ा करीम चवे रब जो क़ुरान चवे हर शइ खां वधीक मुझे मुस्तफ़ा सां प्यार कयो लेकिन हिकिड़ो मुझे मुस्तफ़ा जो ग़ुलाम आ मुझे करीम आका जो समुझा दोस्त अज़ीज़ दीवानो आ परवानो आ एतिरो त दीवानो ई परवानो आ जो मुझो करीम आका पांजे कमीस मुबारक जा बटन खोले थधड़ो साह भरे यमन दे निहारे ऐं साह खणी मुझो मदीने जो साईं चवे त मां मुस्तफ़ा खे अल्लाह जे रहमत जी खुशबू अची रही आ त
तवज्जो कर ओ सेवण सुणे जे बस्ती में रहण वारा, सुणे लाल कलंदर जे इन कश्ती में रहण वारा, मुझे करीम आका हिक ॾींहुं भी ईअं कयो, ॿिए ॾींहुं भी ईअं कयो, जॾहिं टे ॾींहुं ईअं कयो। सुणे अमीर उमर अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कहिड़ो उहो खुश नसीब जॾहिं निहारे मुंहिंजो मुस्तफ़ा रब जे रहमत जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। अंदाज़ो लगा मुसलमान अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर साहबा जो सथ मौजूद आहे, मगर मुझो करीम आका यमन दे निहारे अल्लाह जे रहमत जे खुशबू जी गाल करे रहियो आहे। मुझे करीम आका जे खिदमत में जॾहिं साहबा अर्ज कयो त मुझे करीम आका उन जो नालो उवैस ॿुधायो आहे। छा ॿुधायो आहे? मोटी तो हला पोइते, तो जेका ॿुधी आहे ॻाल्हि उहा नथो कयां, मां थोरो पोइते मोटी थो हलां। उहो उवैस अम्मा जे खिदमत में हाज़िर आहे, छा में जवाब ॾे? कंहिंजी खिदमत में? जी जल अम्मा जे खिदमत में राति ॾींहुं दीवानो परवानो मस्तानो लॻो पियो आहे। वेठो अम्मा जे खिदमत में आ, पर कॾहिं कॾहिं माण्हू गॾु हूंदो आ, पर महसूस ईअं कराईंदो आ त वेठो हिते आ, पर ख़याल ख़याल। पोइ मां चवंदी आहे, अबा तुंहिंजो ख़याल किथे ॿिए पासे। अम्मा न अहिड़ी ॻाल्हि न आहे। अॼु उवैस खे अम्मा थी चए, बच्चा जी मुंहिंजी अम्मा ॾिसां थी त ॾाढो वफ़ादार हई, ओ मुझा बचड़ा ॾिसां थी त ॾाढो कुर्बदार हई, ॾाढो खिदमतगार हई, पर मां ॾिसां थी त मूंसां गॾु हूंदे बि तुंहिंजे रूह जी तांघ किथे ॿिए पासे आ। सुणो उवैस अर्ज़ तो करे, ओ मुझी जी जल अम्मा, जी मुझा बचड़ा उवैस, हा मुझी अम्मा सच था फरमायो, मुझो जिस्म ऐं जान त तो जी जल त कुर्बाना, मगर मुझे रूह जी राहत, मगर मुझे रूह जी गिज़ा, मुझे रूह जी तड़प मुझे मुस्तफ़ा करीम जे दीदार ला तड़पी रही आ। तवज्जो कर मुसलमान, अम्मड़ जे खिदमत में वेठो आ। अब्बा पो वञी छो नथो? मुझी जी जल अम्मा जे हींअर इजाज़त दी त हींअर हलियो वञा। सोच मुसलमान, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीदार जो दीवानो, अहिड़ो दीवानो जंहिंजे अणहूंदे मुंहिंजो मुस्तफ़ा ज़िक्र करे, उहो बि अम्मड़ खे थो चए, अम्मा जे इजाज़त ॾी त वञी महबूब जो दीदार करे अचां। ओ मुसलमान अखियूं खोल, नौजवान अखियूं खोल। अम्बड़ खे पोढ़ी करे सॾण वारा, अम्बड़ खे कुराड़ी करे सॾण वारा, अब्बे खे चरियो चई सॾण वारा ख़बरदार थी जा। इन जी जल जे कदमनि जे हेठां जन्नत थे, इन बाबे जे दड़कन जे पुठियां वॾो प्यार जो खज़ानो थे। ज़रा सोच त सही, जॾहिं तूं नंढड़ो है, जॾहिं तूं नंढड़ो है, जॾहिं तूं नंढड़ो है, ईद अचण वारी हूंदी हुई, नखरो कंदे हैं बाबा मूंखे कपड़ा वठी ॾे। इहो कोन सोचींदे हैं त बाबे वटि पैसा आहिनि या न आहिनि। उन जी जल अम्मा ऐं बाबे कीअं बि करे तोखे कपड़ा वठी ॾिना, तूं नाज़ करे उन्हनि ॾे ॾिसंदो हुए। अॼु तूं जवान थी वियो आहे, शादी करे औलादी बणिजी आयो आहे। कॾहिं सोचियो थई त जॾहिं बाबो ॿाहिरों ईंदो हो मां निहारींदो हुउसि त मुंहिंजे लाइ कपड़ा आंदा अथई या न आंदा अथई। अॼु तूं ॿाहिरों अची थो, अम्मड़ बि निहारे रही आहे त ॾिसां बचड़ो मुंहिंजे लाइ कुझु आणे थो या नथो आणे। सोच मुसलमान, सोच नौजवान, अगर तो जी जल अम्मड़ जेला, अगर तो दिल पर बाबा जेला कुछ बाज़ार मां बचड़न जे आणण सां गॾु जॾहिं अम्मड़ जेला खणी आए, अचे जी जल जे आॾो पेश कयो। मुंहिंजी जी जल अम्मा, पहिरीं तूं खां पोइ मुंहिंजा बचड़ा खाईनि।
खुदा जो कसम तू इए करे ॾिस, जवाब में ॾिसंदे अमड़ पाण कान खाईंदी, पहिरीं तुंहिंजे बचड़नि खे खाराए वरी पोइ पाण खाईंदी। ओ मुसलमान पंहिंजे जी जल अमड़ जो कदर कर, सुहिणो उवेस करनी महबूब जे दीदार जे लाइ तड़पी रहियो आ, मगर इंतज़ार में आ मुंहिंजी अम्मा कॾहिं थी इजाज़त ॾे। बस मां तफ़सीर में नथो वञा, घणो नथो वञा। मां चवे थी बच्चा इजाज़त ॾेई थी, पर तोखे ख़बर आ त तोखां सवा मुंहिंजो ॿियो केरु आ, तोखां सवा मूंखे मानड़ी ॾियण वारो केरु आ, तोखां सवा मूंखे ज़ोरड़ा ॾियण वारो केरु आ, तोखां सवा मुंहिंजो मुंहुं धोइण वारो केरु आ, तोखां सवा मुंहिंजे कपिड़नि मटण वारो केरु आ। ओ मुंहिंजा बचड़ा सभई ॻाल्हियूं ज़हन में रखजां, तरस जान दीदार करे जल्दी मोटी अचजां। हा मुंहिंजी अम्मा अंदाज़ो लगा जेको साल सिकियो आ, जुतड़ी बि नथो पाए, पेरे उघाड़े काॾे थो वञे, चो मुंहिंजे महबूब जे दरबार में। अंदाज़ो लगा न कपड़न मटण जो मुंहिंजा दोस्त टाइम मिलियो आ, चवे तो इहा बि घड़ी यार जे दरबार ते पहुचा। यार जा फैसला पंहिंजा हन, यार जो इम्तिहान पंहिंजो आ। इहो सालन जो तड़पियल जवान जीअं मदीने तैयब में पहुचंदो आ, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो दीदार को न थींदो आ। महबूब काॾे निकिरी वेंदा हन, मूंखे ॿुधा उन घड़ीअ जे लाइ, उन मिंट जे लाइ, उन लम्हे जे लाइ, उन पस मंज़र जे लाइ जेको साल सिकी सिकी मदीने पहुतो आ। कुझु घड़ियूं वेहंदो त महबूब जो दीदार थींदो, पर अम्मा थी चए त बचड़ा तरस जान, हिकिड़े पासे दीदारे मुस्तफ़ा जी तड़पा, हिकिड़े पासे जी जल अमड़ जो हुकुम आ। उन आशिक सादिक ॾे निहार, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दीदार जे लाइ उहो रोवण ऐं तड़प बाक़ी थो रखे, मगर जी जल अमड़ जे हुकुम ते लब्बैक चई मोटी थो पवे। छा थियो अथई मुसलमान? पोइ मक़ाम निहार न, जे मुंहिंजे महबूब जे दीदार खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंतज़ार करण बजा मोटी पियो, जी जल अमड़ जो हुकुम मञी मोटी पियो। जीअं आयो आयो त सही, पर ॻोढ़ा अॻु खां चवणा मां थी चए उवेस हाणे त दीदार करे आयो आ, पोइ रोई छो थो? चवे थो ओ मुंहिंजी अम्मा कहिड़ो हाल थी पुछी। सुहिणो सचल साईं जो शेर चवां त सुहिणे सचल साईं कीअं इन मंज़र खे अखियुनि में आंदो। चवे थो अखियां अल्लाह ला वञी बेवस लगी, है अखियां अल्लाह ला वञी बेवस लगियां, जो लगियां आका तेरे नाल, जो लगियां सोना तेरे नाल, अखियां अल्लाह ला वञी बेवस लगियां। इना अखियां दा मुल है महंगा, मुल है महंगा, उन अखियां दा मुल है महंगा, मुल है महंगा, जो लगियां दिल भर तेरे नाल, है पारों दरिया झोक रांझने दी, झोक रांझने दी। इश्क रख, मोहब्बत
पत रख खुदा जो कसम इश्क में हिकिड़ो सजदो दे करोड़नि सजदनि खां आला इश्क ई प्यार में जीजल अमड़ जे कदमनि खे हिकिड़ो दफ़ो चुमी दे हज़ारे इबादतुनि खां आला दिल पर पी जे चेहरे दे निहारे ओ मुसलमान ॾिठो अथई मां तव्हां हेतिरा हज़ारे वेठा आहियो कलंदर जे नगरीअ में वेठा हो तव्हांखे मां रब जो कसम ॾींदे हिकिड़ो सवाल कयां अमड़ कुराड़ी अगरि तव्हां मां कंहिंजी घर में आहे मुंहुं धोअण जी ताक़त न आहे उनखे न अखियुनि में माण्हू निंड मां उथंदो आहे त के चिपूं चवनि के पिचूं चवनि थींदी आहे न अख में गंद थींदो आहे तव्हां मां मौलवी हुजे पीर जेके बि हिते वेठा हो मूं समेत मां सवाल थो कयां को आहे जेको नारो हणी चवे त मां पंहिंजे हिन ज़ुबान सां अमड़ जूं अखियूं उघंदो आहे को ॻाल्हि करे कोई भी न चई सघंदो लेकिन पंहिंजे घर में निहार जॾहिं नंढड़ो बचिड़ो ॼमंदो आहे त मां उनजी हिकु दफ़ो न बार बार अखियूं चटींदी आहे या कान चटींदी आहे जवाब ॾे महज़ इन करे चटींदी आहे जो वॾड़ियूं उनखे चवंदियूं आहिनि जे बचिड़े जी मां अख चटींदी त बचिड़े जी अख सुहिणी थींदी बचिड़े जी अख ॾाढी भली थींदी इन हिकिड़ी तमन्ना में उहा जीजल अमड़ इहो कोन ॾिसंदी आहे त बच्चे जे अख में पिचूं आहिनि इहो न ॾिसंदी आहे त बच्चे जे अख में छा आहे बसि हुन जाॾो हिकिड़ी शइ हूंदी आहे त मुंहिंजे बचिड़े जी अख भली थिए दुनिया में सुहिणो थी हले ओ मुसलमान ओ नौजवान जेका जीजल अम्मा तुंहिंजे अख जे सुहिणे रहण जे लाइ तुंहिंजे अखियुनि खे चटींदी वते बदबख्त तूं उन अमड़ जा कदम नथो चटी जंहिंमें जन्नत पई आहे छा थियो अथई नौजवान खुदा जो खौफ कर अमड़ जो कदर कर जीजल अमड़ जो कदर कर अमड़ न हिकिड़ो दफ़ो वेही वापसि कान ईंदी यादि रखी छॾ बाबो वियो वापसि कोन ईंदी चाचू हूंदियूं मामियूं हूंदियूं सभु कुझु हूंदियूं पर जीजल अमड़ कान हूंदी जंहिंजे कदमनि जे हेठों जन्नत आहे उहा कान हूंदी दिलबर पीउ कोन हूंदो जंहिंजे कदमनि जे हेठों जन्नत आहे उहो कोन हूंदो तड़पी मरी वेंदे सभु कुझु पंहिंजी जॻह ते इबादतूं करे करे खुशी वेंदे पंहिंजी जॻह ते क़ुर पढ़ी थकिजी पियो अलाए क़बूल पियो अलाए न पियो निमाज़ूं पढ़ी थकिजी पियो अलाए क़बूल पयूं अलाए न पयूं रोज़ा रखी थकिजी पियो अलाए क़बूल पिया अलाए न पिया पर जीजल अमड़ जे रुगी चेहरे ॾे खिली निहार खुदा जो कसम मुझे मुस्तफ़ा फरमायो तू अमड़ ॾे खिली निहार अम्मा तोखे ॾिसी ख़ुशि थिए मुंहिंजो रब हुकुम कंदो ओ फ़रिश्तो 10 हजनि जो सवाब लिखी छॾियोसि जंहिं जीजल अमड़ जे चेहरे ॾे निहारण सां तोखे क़बूल पियल हजनि जो सवाब मिले जंहिं दिलबर पीउ ॾे खिली निहारण सां तोखे समय उम्रनि जो सवाब मिले पोइ तूं बदबख्त न चवां ॿियो छा चवां जो उन अबे जो ख़्याल न करी उन अम्मा जो ख़्याल न करी उन अबे जा कदम न चुमी उन जीजल माउ जा कदम न चुमी वक़्तु थई मुसलमान कदम चुमी वठि बता सुभाणे वक़्तु हथों निकिरी वञे ॿुधो रब जो क़ुर अल्लाह जो क़ुर तोखे छा चई रहियो आहे मुंहिंजो ख़ुदा तोखे अहसास कीअं ॾियारे रहियो आहे अज़ीज़ाने मन तोखे घणो न विहारींदुमि पर कम अज़ कम 12 बजे ताईं मूंसां गॾु वेह अल्लाह जो क़ुर ॿुध हे हदीस मुझे मुस्तफ़ा करीम जो फरमान गाल अध में न रहिजी वञे जॾहिं मां पुछो ओ उवैस गाल पूरी कयां न थोड़ी बस घणी न वेंदो सकते ओ उवैस जी मुझी अम्मा महबूब ॾे त वई हा मुझी अम्मा पो दीदार करे अञा रोई रहियो आ इएं सुडका भरे अम्मा जी आॾो रोअण शुरू कयईं अंदाज़ो लगा जॾहिं नेक बचिड़ो अम्मा जे आॾो सुडका भरे रोए त अमड़ जो हाल छा थींदो सुडका भरे रोअण शुरू थो करे ओहा जीजल कुराड़ी अम्मा गले साथी लाए उवैस बच्चा रोई छो थो दिल जो हाल बुधा आर तो करे ओ मुझी अम्मा ओ मुझी जीजा जी मुझा बचड़ा अम्मा तमा जे जुबान मुबारक मां हुकुम थियो वञ भली महबूब जे दीदार ला पर जे महबूब न हुजन घणो तरस जन अम्मा मुझे मथा इम्तिहान अची वयो जियां मदीने पहुतस महबूब को न हुया दिल पई चवे दीदार जे ला तरस पर मुझी अम्मा तो जीजल जो हुक्म आडो कयो रब चयो हल वञी जीजल अमड़ जो दीदार कर
मां जी जल अम्मा मोटी आयो हाँ हाणे अम्मड़ जी दुआ ॿुधजां। अम्मड़ जे जीअं हंज में उवैसा रोई रहियो आ, मां अर्श ॾे थी निहारे। आए जी जल अम्मा अर्श ॾे निहारियो, अर्श ॾे निहारे वरी पंहिंजे बचड़े उवैस ॾे निहारे थी, उवैस ॾे निहारे प्यार जो शफ़क़त जो हथड़ो रखी थी चवे बच्चा उवैस जी मुंहिंजी जी जल अम्मा अॼु पंहिंजे अम्मड़ जी दुआ ॿुधो। हा मुंहिंजी अम्मा मां कहिड़ी दुआ थी करे, ओ मुंहिंजा बच्चा उवैस जंहिं महबूब जे ला तूं दीवानो मस्तानो ऐं तड़पी रहियो आ, उन महबूब जी कायनात जो ज़रो ज़रो तारीफ़ कंदो। पर अॼु मां तोखे दुआ थी कयां, ओ महबूब पंहिंजे पाक ज़ुबान सां तुंहिंजी तारीफ़ कंदो। जी जल अम्मा, जी जल अम्मा जे ज़ुबान मां इहे अल्फाज निकिरी वया, केॾा वॾा जुमला हुया मगर मुझे बेनियाज़ रब खे वणी वया, एतिरा त वणी वया जो होॾां मके में मुंहिंजो मुस्तफ़ा ऐलान थो करे अदा अली ऐं उमर जी मुंहिंजा आका रहबर हिननि आरन पारन सां हिकिड़ो जवान ईंदो, ही निशानियूं हूंदियूं उनखे मुंहिंजा सलाम बि ॾिजो ऐं उन खां मुंहिंजे उम्मत ला दुआ बि घुराइजो। कंहिंजे ज़ुबान मां तारीफ़ थी जवाब ॾे, ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजे ज़ुबान मां इमामुल अंबिया जे ज़ुबान मां तारीफ़ थी रही आहे कंहिंजी, मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलाम जी। कहिड़ो अमल कयई जवाब ॾे, ॻाल्हि मोटी अचे, अमल कहिड़ो कयई, पाणी पीआरींदोसीं, ॻाल्हायो कहिड़ो अमल कयई, चो जी जल अम्मड़ जे हुक्म ते लबैक, चो जी जल अम्मड़ जे हुक्म खे लबैक चई, अम्मड़ जो हुक्म अखियुनि ते रखी जो लबैक चई, त पोइ जेकॾहिं उवैस करनी जी जल अम्मड़ जे हुक्म खे लबैक चवंदे दीदारे मुस्तफ़ा जी तड़प ऐं तमन्ना इश्क ऐं मुहब्बत उहा नीरनि सां गॾु पंहिंजे अंदर में साढ़ींदे रोंदो मोटी आयो, मगर अम्मड़ जे हुक्म खे अञा बि मथे कई त मुंहिंजे रब छा कयो, ओ फर्श ते रही करे अम्मड़ जे इज़त करे उन जे हुक्म खे मथे करण वारा मां अल्लाह तुंहिंजी अर्शन में इज़त करे थो छॾियां, जो क़यामत ताईं जेसीं मुंहिंजे महबूब जी उम्मत हूंदी त मुंहिंजे मुस्तफ़ा जे मिंबर ते तुंहिंजी बि तारीफ़ ऐं शान पियो ॻाए। कंहिंजे दुआ सां थियो जवाब ॾे मुस्लमान, नौजवान जवाब ॾे, तूं चवीं थो त इज़त जे लाइ हीअ डिग्री कयां, हीअ डिग्री कयां, बेशक कर, तूं चवीं थो इज़त वठण जे लाइ ही पढ़ां बेशक पढ़, लेकिन हकीकत इहा थी त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इज़त तोखे ॿिए हंधि किथे कान मिलंदी, इज़त तोखे मिलंदी त जी जल अम्मड़ जे कदमनि मां मिलंदी। काथे मिलंदी, जी जल अम्मड़ जे कदमनि मां मिलंदी। हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़, थोड़ा मिंट बचा आहिनि, छा कयां, ॻाल्हि बसि अम्मड़ त अम्मड़ आहे, ॻाल्हि अहिड़ी निकिरी वई जो मां इहो 1.5 कलाक गुम थी वियुमि। हाणे तूं इश्क सां दुरूद पढ़ त मां क़ुरान जो तर्जुमो कयां, पोइ जे तुंहिंजे दिलि चाहियो त 2-3 मिंट ॿिया वेहंदासीं, न त 12 बजे दुआ ख़ैर। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह। सुहिणो सैयद अॼु बि दीवानो लॻो पियो आहे कंहिंजे लाइ, बचड़े जे इश्क में, बचड़े जे यादि में। सभई दुआ घुरो त अल्लाह जल्द उन महबूब बचड़े खे पंहिंजे बाबे सां मिलाए। इहो हिकु पीउ जो प्यार आहे, कहिड़ी खोट आहे साईं खे जवाब ॾियो, पर पंहिंजा हाल हीणा करे छॾिया अथई। हर अल्लाह जे क़ाबिल वलीअ जे दरबार ते वञी तो दुआऊं घुरे, छाजे लाइ, मौला मूंखे बचड़ो मिला। ओ मुस्लमान सोच त हिकु पीउ पंहिंजे बच्चे सां केॾो प्यार थो करे। दुरूद पढ़, मां पाणी जा ॿ ढुक। रब जो सुहिणो क़ुरान ॿुध, ॻाल्हियूं ॿुधई, हदीसूं ॿुधई, हाणे मुंहिंजे करीम रब जो सुहिणो क़ुरान ॿुध।
मुझो अल्लाह तो फरमाए ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना। मुझो बेनियाज रब पांजे सुने कुरान करीम जे अंदर फरमाए रहियो आ। छा फरमाए रहियो आ? मुझे बेनियाज रब फरमायो ऐ इंसान मां अल्लाह तोखे हुक्म थो कयां त पांजे अबे ऐं अमड़ सां एहसान कजां। बेवड़ाई न कजां, बेअदबी न कजां, साम्हूं न थीजां। हाणे ॿिन्ही जी अल्लाह ॻाल्हि करे अमड़ जो ख़ुसूसी ज़िक्र करे रहियो आहे। ज़रा क़ुरान त ॿुध रब चए छा थो? ओ बेक़द्र नौजवान ॿुध त ख़ुदा चवे छा थो? हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा। मुझो अल्लाह तो फरमाए ओ ज़मीन ते नाज करे हलण वारा, दरसिनीअ में मुंह ॾिसी करे पंहिंजे पाण खे शहज़ादो समझण वारा, कॾहिं गौर कोन कयो थई तने तुंहिंजे सूंह में तुंहिंजे अमड़ जो केतिरो किरदार आहे। जेकॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा तुंहिंजे मथड़े खे हथ न हणे हा त अॼु वांगण जहिड़ो मथो करे पियो सेवण जे नगरीअ में फिरी हा। जेकॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा तुंहिंजे गलड़नि ते महिनतूं न करे हा, तुंहिंजे ॼाड़ीअ ते महिनतूं न करे, हेॾा डूल चमटा कयो पियो फिरी हा। मुंहिंजे अल्लाह फरमाव हमलुहु व फिसालुहु हमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा। मुंहिंजे अल्लाह फरमायो आहे घड़ी यादि कर जॾहिं तुंहिंजी जी जल अम्मा पंहिंजे पेट में तोखे खणी करे दुनिया में हली भी रही आ, तोखे संभाले भी रही आ। हमलतहु उम्मुहु कुरहा। तोखे कहिड़ी ख़बर ओ छटरी लखणा, तोखे कहिड़ी ख़बर त जंहिं ॾींहं खां अमड़ जे वजूद में आए उन ॾींहं खां अमड़ खे उल्टियूं शुरू थी वियूं, अमड़ जी दिलि ख़राब थियण शुरू थी, अमड़ खे टंगुनि में सूर शुरू थी वियो, अमड़ वेचारीअ जो खाधो हराम थी वियो। जेको खाए उल्टियूं करे कढी छॾे, कंहिंजे करे? छटरी लखणा तुंहिंजे अचण जे करे। अञा अमड़ जे पेट में पहुतो आ, रब जो क़ुरान थो चवे अमड़ जी मुश्किलात शुरू थी आ, अमड़ जूं परेशानियूं शुरू थियूं हन। अमड़ तुंहिंजे करे ही बि नथी खाए, अमड़ तुंहिंजे करे ही बि नथी खाए। वॾड़ियूं चवनि थियूं तेज़ न हल, तेज़ नथी हले, वॾड़ियूं चवनि थियूं हीअं न करे, हीअं नथी करे। छाजे करे? तूं शहज़ादो पेटड़े में अचे वियो आहे। अल्लाह फरमाए थो वहमलतहु उम्मुहु कुरहन व वदअतहु कुरहा। हिकिड़ी तुंहिंजे अमड़ खे तकलीफ़ जॾहिं 3-4 किलो तुंहिंजो पेट में वज़न खणी अम्मा मानी बि पचाए रही आहे, भरियो बि ॾेई रही आहे, कपिड़ा बि धोई रही आहे, बहराड़ीअ जी अमड़ माल जी ॾुहाई करे रही आहे, माल जो गाह करे रही आहे, घर जो कमुकार करे रही आहे, तोखे बि संभाले रही आहे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए इहे सभु तकलीफ़ूं अमड़ सही करे वहमलतहु कुरहा। व वरी जेॾी महिल तुंहिंजे ॼमण जी महल आई आ, रब थो चवे तोखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजी अम्मा कहिड़नि मरहलनि मां गुज़री रही आ। यादि रखजां जॾहिं हिकु औरत बच्चे खे जनम ॾींदी आ, ओहो सीज़र थे या नॉर्मल डिलीवरी थी वञे, ॿिन्ही सूरतुनि में तकलीफ़ हूंदी आहे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए हिकु माउ उन तकलीफ़ जी परवाह न कंदी आहे, जिस्म वढिबो आहे परवाह कान कंदी आहे। दोस्तो पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदो कयो हूंदई, तुंहिंजे न्याणियुनि खे बच्चा ॼावा हूंदा, तुंहिंजे ज़ाल खे बच्चो ॼाओ हूंदो, तुंहिंजे पुट खे बच्चो ॼाओ हूंदो। सीज़र थींदो आहे, बेहोशी जो आलम हूंदो आहे, पर उहा माउ जीअं अख खोलींदी आहे पहिरों जुमिलो चवंदी आहे त ॾियो ख़बर मुंहिंजो बचड़ो ख़ैर सां आहे या न आहे, इहा हक़ीक़त आहे या न आहे? जवाब ॾे।
होॾां जिस्म वढियो पियो आहे, होॾां बेहोशी जो आलम आहे, हिकिड़ो कतिरो पाणीअ जो न आहे, मुंहुं खुश्क लॻो पियो आहे, पर इहा मावा, इहा जी जल मावा जंहिंखे पंहिंजे जिस्म जे कपड़ जी परवाह न आहे, जंहिंखे दर्दन सूरन जी परवाह न आहे, जीअं अखि खुलंदी आहे पहिरियों सवाल कंदी आहे मुंहिंजो बचिड़ो खैरत सां, खैर सां, वरी बेहोशी जो आलम। मुंहिंजो रब थो फरमाए इहा मां जीअं तकलीफ़ूं सहंदी आहे, हिक हिक सूर जे एवज़ मुंहिंजो अल्लाह उनखे 10 हजन जो सवाब ॾींदो आहे। बेक़दर तूं भले कदर कर या न कर, तोखे कदर हुजे या न हुजे, लेकिन मुंहिंजो रब वॾो कदरदान आहे, मुंहिंजो अल्लाह वॾो मेहरबान आहे। हिक जी जल अम्मा बचड़े जे लाइ दर्द कटे, हिक जी जल अम्मा बचड़े जे लाइ सूर कटे थी, छाजे करे त मुंहिंजो रब राज़ी थिए, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी उम्मत वधी पवे। मुंहिंजो रब क़ुरान में छा थो चवे अॻिते, ज़रा गौर त कर, व हमलुहु वफ़िसालुहु सलासून शहरा। खोल कुरान जो 26 पारो, ओ मुसलमान कुरान करीम के खोल त ख़बर पवे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए तुंहिंजे अमड़ जे इन तकलीफ़ुनि खे हिकिड़ो ॾींहुं न, हिकिड़ो हफ़्तो न, 2 ॾींहं न, 2 हफ़्ता न, महीनो न, 2 महीना न, 3 महीना न, रब जो क़ुरान थो चवे ओ ज़मीन ते नाज़ करे हलण वारा, मां अल्लाह तो तोखे ॿुधायां व हमलुहु वफ़िसालुहु सलासून शहरा। रब तो तोखे ॿुधाए त तुंहिंजी अमड़ तुंहिंजे लाइ 30 महीना वॾा ॾुखनि में गुज़ारिया आहिनि। ओ बेक़दर मुस्लमान, ओ बेक़दर मुस्लमान, मुंहिंजो रब तो तोखे क़ुरान करीम में ॿुधाए तूं हिकिड़ी रात अमड़ ते जागो नथो करे सघीं, जेकॾहिं हिकिड़ी रात अमड़ चाक न आहे, जागी थो, सुबुह थो थिए, जंहिं ॻाल्हि परे छो मूंखां, छा थियो अथई, निंड सॼी राति कान्हे, अम्मा चाक कान्हे, ख़बर कान्हे अम्मा चाक कान्हे। जेकॾहिं ॿी राति जागे त 3 ॾे भाउ खे चवंदा दा अम्मा जो हक़ रुॻी मूं ते कोन्हे को तूं बच, भेण ॾे न्यापो कंदे अदी तोखे बि अम्मा ॼणियो आहे तूं अच। इहा हक़ीक़त आहे या न आहे? जवाब ॾे। हिकिड़ी राति जी जल अमड़ ते जागण न वारा, हिकिड़ी राति जी जल अमड़ सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ने बहन करण वारा, रब जो क़ुरान तो चवे 30 महीना तोसां निभाइण वारी केरा? जवाब दे, हत्ता इज़ा बलग अशुद्धहु, एतिरे ताईं जो जेसि ताईं तो में ताक़त न थींदी आ, तेसि ताईं जी जल अमड़ तोसां साथ निभाईंदी रहंदी आ। जेसि ताईं तो में हलण जी ताक़त न आहे, अॼु ड्रेग करे तो हली, मूंखे जवाब त ॾे, हिन ज़मीन जे तख़्ते ते पहिरीं विख तोखे कंहिं खणाई आहे, जवाब ॾे। ओ मोतबर सदाइण वारा, ओ मोतबर सदाइण वारा, इहा जी जल अमड़ा जेॾी महिल तूं बांबड़ा पाईंदो आ, शइ विरहाईंदी आ, पाड़े वारनि खे ॾसींदी आ अॼु मुंहिंजे बचिड़े बांबड़ा पाता आहिनि। जेॾी महिल तूं ज़ुबान सां हिकिड़ो दफ़ो चवंदो आ अम्मा, त अम्मा जो हा ॾरी पवंदो आ प्यार में, दुनिया के ॿुधाईंदी आ ओ मुंहिंजूं सरतियूं सहेलियूं, अॼु मुंहिंजे बचिड़े मूंखे अम्मा करे सॾड़ो कयो आ, तूं बचपन में अम्मा करी, अम्मा जो हा ठरी पए, तूं जवान हुजी, अम्मा तोखे बचिड़ा सॾु करे, तूं कन लाटार करे वञी, हैफ़ा तुंहिंजे हाल खे। इहा जवानी तुझी कहिड़े कम जी आ, इहा जवानी तुझी कम जी नाहे। उहा जी जल अम्मा जंहिं तोखे कदम खणण शुरू कयई, मथे उथे किरी पे, अम्मा चे बिस्मिल्लाह, बच्चो किरंदो आहे, मां छा चवंदी आहे, जवाब ॾे।
अरे सोच तो सही बेवफा, जॾहिं अमड़ तोखे फीड पई कराए, अमड़ तोखे छातीअ सां लातो, तूं ट्रां ट्रां पियो करीं, त अमड़ तोखे चए बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वॾड़नि खे चए मुंहिंजो बच्चो थञ नथो वठे, कंहिं मौलवीअ खां पाणी पढ़ाए ॾियो, वारो कयो को तावीज़ वठी अचो, वारो कयो मूंखे खीर पढ़ाए ॾियो। अरे तुंहिंजे लाइ जतन केरु पई करे? चओ त जीजल अम्मा पई करे। छो पई करे? त मुंहिंजो बचड़ो कमज़ोर न थिए। जेका तोखे कमज़ोर थियण न पई ॾे, जेका जान तुंहिंजे मथां कुर्बान पई करे, अॼु उन अमड़ खे तो विसारे छॾियो आहे। अॼु उन अमड़ खे तूं निहारी कोन थो, अॼु उन अमड़ जी तूं ख़िदमत नथो करीं, त पोइ तुंहिंजे इन जवानीअ खे हैफ़ आहे, इन तुंहिंजे जवानीअ खे हैफ़ आहे, इन तुंहिंजे दौलत खे हैफ़ आहे। ख़ुदा जो कसम सभु कुझु छॾे करे अगरि दुनिया आख़िरत जी इज़त चाहीं थो, त अमड़ जे कदमनि में सुबुह जो बि चंबड़ी चुमियूं ॾे, शाम जो बि चंबड़ी चुमियूं ॾे। ॾिस त मुंहिंजो ख़ुदा तोखे दुनिया में कीअं थो इज़त वारो करे। जेकॾहिं इज़त घुर्जे थी, टाइम ओवर थी वियो, माफ़ कजो, छो त मौज़ू कुझु अहिड़ो हो। 30 महीना रब जे क़ुर घणा महीना दसिया हल। ॻाल्हाए मुस्लमान, 30 महीना तूं 30 ॾींहं त अमड़ सां उजागो कर। आहे को जेको दावा करे, थी सघे थो को हुजे, पर हज़ारनि में को हिकिड़ो हूंदो न। पर रब तो चवे हर अमड़ हिक हिक बच्चे सां 30 महीना उजागा कंदी आहे। हर अमड़ हिक हिक बच्चे सां 30 महीना उजागा कंदी आहे। ऐं असां हज़ारनि में को हिकिड़ो बि कोन्हे जेको हिकिड़े महीने जी दावा करे। पोइ अहिड़ो बेवफा हुअण जे बावजूद बि वरी बूथ सुॼाए वेही रही, अमड़ जी ख़िदमत न करी। यादि रखी छॾिजां, मूंखे चवण ॾे, मूंखे चवण ॾे, अमड़ नंढड़े लाको तोखे पढ़ायो, मुंहिंजो पुटु ऑफिसर बणिजे। अमड़ नंढड़े लाको तोखे तातियो, मुंहिंजो पुटु सेहतमंद बणिजे। अमड़ नंढे लाको तोखे सुरमा पाराया, तेल लॻाया, मुंहिंजो पुटु शहज़ादो बणिजी पवे। अञा सिंघड़ी नक मां वहे थी पई, अमड़ ख्वाब पई थी ॾिसे त बचड़ो मुंहिंजो 14 जो चंड बल्ले 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 करे आयो। तुंहिंजे लाइ सुहिणे में सुहिणी ज़ाल ॻोल्हण वारी अम्मा, तुंहिंजे लाइ सुहिणा ख्वाब ॾिसण वारी अम्मा। ओ नौजवान, ख़ुदा जो कसम थी थोरो गौर त कर, उहा जीजल अम्मा जेका ख्वाब ॾिसी 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 जॾहिं तूं जवान थी, जॾहिं तोखे नौकरी मिले, या तूं कारोबार वारो थी, या ठेकेदार पुटु बणिजी वञी, जॾहिं तो वटि करोड़ अचनि, हेॾे तवजह कर तवजह कर। जॾहिं न करोड़नि जो तूं मालिक थींदो हई त तोड़ो तवजह कर तवजह कर। जॾहिं हिकिड़ो माण्हू करोड़नि वारो, उन ॾे जॾहिं न अमड़ अबे जे साम्हूं ईंदो आहे, त अबो अम्मा ॻाल्हाइण खां लहराईंदा आहिनि त करोड़पति असांजो बच्चो थी वियो आहे। मतां को अहिड़ो जुमिलो निकिरे जे त असांजो बच्चो काविड़िजे। इहा हक़ीक़त आहे या न? माउ डिॼंदी आहे त मतां को अहिड़ो जुमिलो चवां, मुंहिंजो ही करोड़पति बच्चो काविड़िजी न वञे। पीउ दोस्तनि में हूंदो, डिॼंदो, मतां अहिड़ी ॻाल्हि कयां मुंहिंजो बच्चो काविड़िजी वञे। पर ख़ुदा जो कसम खणी थो चवां, पर जेकॾहिं तूं न पंहिंजे पीउ खे, पंहिंजे पुट खे क़ुर जो हाफ़िज़ बनाई, पंहिंजे पुट खे क़ुर करीम जो दीन जो आलिम बनाई, जेतिरो वॾो आलिम थींदो ओतिरो अबे अम्मा जे आॾो ॻाल्हाइण खां डिॼंदो त को लफ़्ज़ न निकिरे मतां मुंहिंजो अबो अम्मा काविड़िजी पवे। जेतिरो दौलतमंद थींदो, जेतिरो दौलतमंद थींदो, अबो अम्मा डिॼंदा त वॾो दौलतमंद मुंहिंजो पुटु थी वियो आहे। मतां का जुमिलो ॻाल्हायां, मुंहिंजो बच्चो काविड़िजी पवे। पर जेकॾहिं नेक थी पवंदे, आलिम थी पवंदे, हाफ़िज़ क़ुर ख़ुदा जो सालिहबानो थी पवंदे, भले केतिरे बि मक़ाम ते हूंदो, उहो वरी बच्चो डिॼंदो आहे त मां अबे अम्मा सां अदब सां ॻाल्हायां, मतां मुंहिंजो अबो अम्मा नाराज़ थी पवे। छो त हुनखे ख़बर आहे जे अबो अम्मा नाराज़ थियो त मुंहिंजो रब बि रुसी वेंदो, मुंहिंजो मदीने जो साईं बि रुसी वेंदो। तकरीर कुशादी थी वई। यकीनन हिते हेतिरनि हज़ारनि मां केतिरा ई हूंदा जन जे दिलनि खे ख़ुदा मेण ज़रूर कयो हूंदो, एहसास ज़रूर थियो हूंदो, अमड़ जो क़द्र ज़रूर थियो हूंदो। जे अमड़ जेरी थई त ख़ुदा जो वास्तो थई मिंट कर, जीअं मोटी ॿियो कम न कर, वञी कदमनि ते किर, रो रो एतिरो रो जो अमड़ जी जेका दिलि आहे उहा उहा ई मुंहिंजा दोस्त मेण आहे, पर उहो गुलाब जो गुल थी टिड़ी पवे ऐं तोखे चवे घुर छा थो घुरी। अड़े यार मोकियो हूंदे अमड़ चवई घुर, पक सम्झ त ख़ुदा पंहिंजे रहमत जा हड़ई दर खोले छॾिया। जीजल अमड़ जे कदमनि में किरी पो, चपड़ी पो। छाला वञी छो तूं ॿेली थी थो ॿियनि जो, वज वठो कंझक करीम रब जी जग जो वाली जो, सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। अबे अम्मा जी दुआ औलाद जे हक़ में ख़ुदा कॾहिं बि रद्द कोन कंदो।
मोटी वञी अज़म कर त अबे अम्मा जे कदमनि में किरणो आहे। दिल पर पी अगर खुदा कंदो कंहिं सां अबो अम्मा कावड़ियल न हूंदो, पर यादि रखी छॾ जेकॾहिं अबो अम्मा कावड़ियल थई त तुंहिंजी ज़िंदगी भले हाफ़िज़ हई, मौलवी हई, कारी हई, पीर हई, फ़क़ीर हई, कुझु बि न हई, तूं ज़ीरो 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 अञा बि ज़ीरो हई। जे अबो अम्मा नाराज़ न थई त तुंहिंजे ज़िंदगीअ जो को मक़सदु ई कोन्हे। मलाइका पादर हणी अहिड़ो पुछड़ो कंदई, अहिड़ो कुटींदई जीअं गॾह खे पलण ते कुटियो वेंदो आहे। हा, पर जे अबो अम्मा न राज़ी थई त पोइ फ़िक्र न कर, जहिड़ो आहीं तहिड़ो अमड़ जी दुआऊं इंशाअल्लाह अॾे छॾीजांइ। वाइदो करे निकिर त इंशाअल्लाह जीअं वेंदुसि घर दिल पर बाबा जे कदमनि में किरी पवंदुसि। जीअं वेंदुसि घर जी जल अमड़ जे कदमनि खे चुमियूं ॾींदुसि, पोइ जेॾी महिल उन्हनि जे लबनि मां दुआ निकिरंदी इंशाअल्लाह ताला रब तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदो। सेकंड ऑप्शन, जेकॾहिं तुंहिंजी अम्मा दुनिया में मौजूदु न आहे, जेकॾहिं तुंहिंजो बाबो साईं बि मौजूदु न आहे, पोइ बि फ़िक्र न आहे, अबे अम्मा जो फैज़ क़बर मां बि तोखे मिलंदो। हलियो वञ, सिज उभरण जो इंतज़ार कर, हलियो वञ, वञी जीजल अम्मा जे क़बर जे पेरां दीअ खां वेह, सेरां दीअ खां न वेह, वञी पेरां दीअ खां वेह, दिल पर पीउ जे क़बर जे पेरां दीअ खां वेह, वञी उते रो। मां त तोखे ईअं चवंदुसि, जेको न तुंहिंजो कमु न थिए छो थो वञी हेॾे होॾे। अबो अम्मा जहिड़ा अथई कदमनि में चंबुड़ी वेह, चो कोन उथंदुसि जेसिताईं कमु न थींदो। सची दिलि सां रोई उन्हनि खां दुआ घुरा, कमु थी वञे। पर जे दुनिया छॾे विया अथई, क़बर तां न उथ वेठो रो, रोई रोई रोई, जॾहिं न तोखे ॾिसी त हाणे दिलि खे सुकून मिली वियो आहे, पक सम्झ त अम्मा राज़ी थी आहे। अम्मा राज़ी थी आहे माना ख़ुदा राज़ी थियो आहे, ख़ुदा राज़ी थियो आहे त महबूब राज़ी थियो आहे। ॾिस त तुंहिंजो कमु थिए थो या नथो थिए। इंशाअल्लाह ताला मां उम्मीद थो रखां त जंहिंजा अबो अम्मा ज़िंदह आहिनि, हितां जीअं मोटंदा पंहिंजे अबे अम्मा जे कदमनि ते वञी किरी माफ़ी वठंदा इंशाअल्लाह ताला। जवाबु ॾियो। अदा मूवी वारा मूवीअ खे फेरा, अदा मूवीअ खे फेरा। भाउ बंदि थी वई छा? टाइम पूरो थी वियो आहे त पोइ फेराए हथ खणिजो। इंशाअल्लाह मोटी वञी अबे अम्मा जे कदमनि खे चुमियूं ॾींदासीं। चओ इंशाअल्लाह ताला, मुंहिंजी मिठड़ी मां, अम्बा खे ईअं वञी चओ, मुंहिंजी सुहिणी मां, तो में मुंहिंजो साह, जन्नत तुंहिंजे कदमनि में आ। चओ जन्नत तुंहिंजे कदमनि में आ, जन्नत तुंहिंजे कदमनि में आ। चओ